जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं अवांजो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ अहसन अवां सां गॾु आहियां ऐं अवी ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़ ऐं मूं सां गॾु आहिनि को होस्ट प्लीज़ Atlas Abir Shah. एटलस कीअं आहियो? I am good. Imtiaz, how are you? आई एम ऑल्सो गुड। नाज़रीन असीं ॻाल्हि ॿोल ज़रूरु पाण सां बि जारी रखंदासीं पर इहा ॻाल्हि आउं कीअं विसारे सघां थो। एटलस पॉसिबल आहे तव्हां बि मुंहिंजी इन ॻाल्हि सां एग्री करियो। उन्हनि अमड़ियुनि खे ऐं भेनरुनि खे जेके सालो साल बग़ैर मोकल जे आचर जे ॾींहं ते बि पंहिंजनि घर वारनि प्यारनि ऐं पंहिंजनि ॿारनि जे लाइ सुबुह जो सवेर पंहिंजी निंड फिटाए नाश्तो तयारु कंदियूं आहिनि ऐं उहो नाश्तो न सिर्फ़ु पाण नाश्तो कंदियूं आहिनि पर समूरी फैमिली खे हिकु टेबल ते वेहारे सभई गॾिजी नाश्तो कंदा आहिनि। ऐं आउं सम्झां थो उते जेका गॉसिप थींदी आहे जेका कचेरी थींदी आहे उहा बि ॾाढी कमाल जी हूंदी आहे छाकाणि त पूरे हफ़्ते जूं हेडलाइंस वरी रीकैप में अची रहियूं। छा ख़्याल इहो हिकिड़ो एॾो ख़ूबसूरत कल्चर आहे इम्तियाज़ जेका चवंदमि कि ॿ पहलू आहिनि। हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी स्टोरी हूंदी आहे। नॉस्टैल्जिया पाण सभई नॉस्टैल्जिया जा इलाही फॉन्ड आहियूं नॉस्टैल्जिया जे। किथे ॾिसंदा आहियूं त अमड़ उथी करे नाश्तो ठाहींदी आहे, पराठा गुराड़ी पचाईंदी आहे, आमलेट ठाहींदी आहे ऐं किथे ॾिसूं था त मुंहिंजो पर्सनली त मुंहिंजो भाउ वञी करे नाश्तो वठी ईंदो आहे, हलवा पूरी वठी ईंदा आहियूं, पोइ सभु वेहंदा आहियूं ताकी कंहिंखे स्ट्रेस न थिए। हर को जेको आहे सुबुह जो उथी फ्रेश अची बिना के लेबर जे वेही ॻाल्हाए पंहिंजी पंहिंजी लाइफ जे बारे में अपडेट्स ॾे। एंड आई थिंक इहा इलाही तमामु ख़ूबसूरत शइ आहे अबाउट संडेज़ कि अगरि तव्हां 9 to 5 कयो था, अगरि तव्हां वीकेंड्स में तव्हां वीकडेज़ में तव्हां बिज़ी हूंदा आहियो त एटलीस्ट वीकेंड्स पंहिंजी फैमिली सां मल्हाइण तमामु घणा ॾाढो ज़बरदस्त। इन जो मक़सदु आहे अव्हां जी ॻाल्हि खां मूंखे इहा ॻाल्हि ऐं नतीजो निकिरे थो त नाश्तो तव्हां तयारु न कंदियूं आहियो। नाश्तो जेको आहे डिपेंड थो करे। नाश्तो व्हेन यू फील लाइक डूइंग मेकिंग नाश्तो यू कैन एब्सोल्युटली डू इट। इट्स अ चॉइस। इन जो मक़सदु आहे तव्हां कंटिन्यूअसली ऐं रेगुलर नाश्तो तयारु न कंदियूं आहिनि। अच्छा मूंखे इहो ॿुधायो। आई थिंक ट्रेंड काफ़ी ख़तमु थी वियो अॼुकल्ह जेको ॾाढी तमामु ख़राबु ॻाल्हि आहे। डॉक्टर्स बि चवंदा आहिनि नाश्तो तमामु ज़्यादा इम्पॉर्टेंट आहे। ब्रेकफास्ट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट मील ऑफ द डे दैट सेट्स यू अप फॉर द होल डे। सो असांजी हसल बसल लाइफ में वीकडेज़ में आई थिंक इम्तियाज़ इट्स वेरी हार्ड टू फाइंड टाइम फॉर योर सेल्फ एंड आई थिंक कुकिंग इज़ अ लीजर एक्टिविटी। कुकिंग इज़ समथिंग जेको तव्हां दिलि सां करियो ऐं पंहिंजे लाइ कुक करण हिकिड़ी लाइफ एक्टिविटी आहे। इलाही लाइफ जी इम्पोर्टेंट स्किल आहे आउं सम्झां थी। व्हाट डू यू थिंक? न बिल्कुलु उहा ॻाल्हि सही कई आहे पर अॼुकल्ह अलाए जे छो इहो ट्रेंड थी वियो आहे त बाबा नाश्तो करणो ई कोन्हे ऐं माण्हू वरी उन में पंहिंजो वरी तारीफ़ सां चवंदा आहिनि, वरी दिलि सां चवंदा आहिनि आउं त बाबा नाश्तो कंदो ई कोन्हे, आउं नाश्तो करियां ई कोन। हालांकि उहे पंहिंजी सिहत जो नुक़सानु पिया। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं आउं इम्तियाज़ हिन ते चवंदी हलंदमि कि तव्हां ॾाढी इम्पोर्टेंट पॉइंट रेज़ कई आहे। इहा जेका हिकिड़ी ख़ुशी असां महसूसु कयूं था चवण में त असां त नाश्तो ई नाहे कयो। दिस इज़ नॉट समथिंग टू बी प्राउड ऑफ। छो ऐं उन सां गॾु तव्हां ॾिसो त हिन में अंडरलाइंड हिकिड़ी कॉन्टेक्स्ट बि आहे। जेको चवे थो त आउं त नाश्तो कयो ई कान्हे उहो चवणु इहो पियो चाहे त आउं त एतिरो बिज़ी आहियां, एतिरो ऑक्यूपाइड आहियां, एतिरो कंज़्यूम्ड आहियां कि मूं वटि टाइम ई कोन्हे नाश्तो करण जे लाइ। त असां हसल कल्चर खे एतिरो प्रमोट करे छॾियो आहे कि असां वटि नाश्तो करण खे बि प्रिविलेज थो सम्झो वञे। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे पर असांखे इहा ख़बर कोन आहे त उमिरि गुज़रण सां गॾोगॾु इन जा असरात अव्हां मथां थींदा। बिल्कुलु। ऐं अव्हां मुख़्तलिफ़ अलाह न करे कंहिं बि बीमारीअ में मुब्तला थी सघो था ऐं इन सां गॾोगॾु न सिर्फ़ु अवी मुब्तला थींदा, पॉसिबल आहे अव्हां पंहिंजे घर जा वॾा हुजो, सभ खां रहबर हुजो, रहनुमा ऐं लीडर हुजो, जॾहिं तव्हांजी सिहत असरअंदाज़ थींदी त यकीनन अव्हांजो समूरो घर सफ़र कंदो। बिल्कुलु। सो इन ॻाल्हि खे बजाए मज़ाक़ ऐं फ़ख़्रिया चवण जे त असीं नाश्तो ई कोन कंदा आहियूं, असीं एतिरा मसरूफ़ आहियूं। पर आउं सम्झां थो अगरि ईंदड़ वक़्त में अवी सिहत बख़्श ज़िंदगी चाहियो था त पोइ नाश्ते खे पंहिंजी ज़िंदगीअ जो लाज़िम मलज़ूम हिसो करार ॾेई उन ते अमल करणु शुरू करियो। ॿी बि ॻाल्हि आउं हिकिड़ी चवंदी हलंदमि इम्तियाज़, इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हि जो असां नाश्तो त बेशक चवंदा आहियूं, असां नॉस्टैल्जिया सां उनखे बि कनेक्ट कंदा आहियूं। गुराड़ी, ऑमलेट, पराठो, इहे सभु शयूं। लेकिन इहो यादि रखियो वञे त नाश्तो
नाश्ते जी चॉइस ऐं नाश्ते जी सिलेक्शन दैट इज़ ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट। तव्हांखे पंहिंजी बॉडी जी ख़बर हुजणु खपे छा तव्हां टॉलरेंट आहियो ग्रीन्स जे। असां चवंदा आहियूं, असां डॉक्टर्स बि चवंदा आहिनि तमामु ज़्यादा त ग्रीन्स खे तव्हां अकोमोडेट कयो, वेजिटेबल्स खे अकोमोडेट कयो। अगरि अंडो बि खाओ था त ज़रूरी न आहे त तव्हां फ्राइड अंडो खाओ। ज़रूरी आहे त तव्हां अगरि तव्हांजी डाइट तव्हांखे इजाज़त ॾिए थी, अगरि तव्हांजी सिहत तव्हांखे इजाज़त ॾिए थी त तव्हां हार्ड बॉइल्ड एग खाई सघो था, लो बॉइल्ड एग खाई सघो था। तव्हां अहिड़ियूं हेल्दी चॉइसिस, नाश्तो इज़ इम्पॉर्टेंट छो त नाश्तो कंसिडर कयो वेंदो आहे हेल्दी। असांजे कल्चर में थोरो सो नाश्तो जेको पाण ॾिसूं था मेन्यू नाश्ते जो, उन खां अनहेल्दी पानी पूरी पराठा इन खां वधीक जेको आहे सो अनहेल्दी ॿी का शइ थी नथी सघे। त पंहिंजी बॉडी खे जेको फर्स्ट इनटेक अचे थो, फर्स्ट हिट इन द मॉर्निंग, कोशिशि कंदा कयो कि इट इज़ योर कप ऑफ टी एटलीस्ट डज़ नॉट हैव शुगर इन इट। छो त सुबुह साण उथण खां जीअं तव्हां चांहि पीअंदा आहियो या कॉफ़ी पीअंदा आहियो, अगरि तव्हां हाई शुगर ते कॉफ़ी पीअंदा आहियो त तव्हांजो ब्लड प्रेशर स्पाइक थिए थो। इट्स नॉट गुड फॉर योर कार्डियोवैस्कुलर वेसल्स। अच्छा, इन खां अलावा बि सुबुह जो उथण महिल असांखे कोशिशि करणु घुरिजे हिकु गिलास पाणी जो घटि में घटि नीम गरम असांखे कंज़्यूम करणु। बिल्कुलु, डॉक्टर्स बि चवंदा आहिनि। ऐं इन जो अव्हांखे तमामु घणो फ़ाइदो मिलंदो। बाय द वे एटलस मूंखे इहो ॿुधायो अभी त अव्हां जी छा मसरूफ़ियात रहंदियूं आहिनि संडे जी ॾींहं ते? ख़ासि तौर ते इलाही सारा माण्हू चवंदा आहिनि त असीं अॼु घुमणु वेंदासीं, कुझु माण्हू चवंदा आहिनि असीं रिश्तेदारनि ॾांहुं वेंदासीं, कुझु माण्हू चवंदा आहिनि असीं रिश्तेदारनि खे पाण वटि घुराईंदासीं। तव्हांजी छा मसरूफ़? मुंहिंजो मसरूफ़ियातनि में हिकु ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त ऑफकोर्स वी आवाज़ and me being with you guys on weekend with आवाज़, so that is one of the मसरूफ़ियात that I have। लेकिन उन सां गॾो गॾु आउं चवंदमि इम्तियाज़ मोस्ट इम्पॉर्टेंटली जेको आउं चाहींदी आहियां त मुंहिंजो संडे में हुजे, उहो हुजे हिकिड़ो लीजर टाइम जस्ट बाय माई सेल्फ, जंहिंमें आउं डिसाइड कंदी आहियां टू नॉट डू एनीथिंग। यानी हिकिड़ो अहिड़ो टाइम जंहिंमें कुझु बि न कयो वञे ऐं सिर्फ़ु पंहिंजे ख़्यालनि सां पंहिंजे रेस्ट फेज़ में रहियो वञे। छो त असां तमामु घणो जेको आहे सो मूविंग कल्चर खे प्रमोट था कयूं। उन खां पोइ आउं कोशिशि कंदी आहियां कि डे टाइम में या शाम टाइम में जीअं ई आई फील रेडी, आई गो टू द जिम एंड कीप अप विथ माई गोल्स ऑफ द जिम एट लीस्ट। बिल्कुलु। व्हाट अबाउट यू? अच्छा, मूंखे इहो बिल्कुलु इहो ई सुवालु मुंहिंजो हो तव्हां खां। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जिम इलाही सारा माण्हू सोचींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त यार जिम में हिकु भेरो जिम स्टार्ट कई ऐं कंटिन्यूअसली उन्हनि 4-5 महीना स्टार्ट कई त उन खां पोइ ठीकु उन्हनि जी जेका बॉडी आहे, शेप आहे, उहा वरी रीशेप न थींदी आहे। उन्हनि खे हिकिड़ो नशो लॻी वेंदो आहे, जिम खां अलावा रही न सघंदा, डी शेप थी वेंदा। इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु? So Imtiaz, I wouldn't say I am the expert at nutrition and health, but आउं इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त जेॾी महिल पाण सम्झूं था, जीअं असांजो काफ़ी डॉक्टर्स खे बि चवणु आहे त जिम अगरि पाण वञूं था। एग्री आउं अव्हांजी ॻाल्हि सां एग्री आहियां, पर मां चवां थो त अव्हांजो एक्सपीरियंस आहे। अव्हां चओ पियो त तव्हां जिम वेंदियूं आहियो, अगरि तव्हां कंटिन्यूअसली वेंदियूं आहियो ऐं कॾहिं कॾहिं अनफॉर्चुनेटली असां उन खां स्किप बि थी वेंदा आहियूं कुझु मसरूफ़ियात सबबु, मजबूरियुनि जे सबबु, त पोइ अव्हांजूं फीलिंग्स त ज़रूरु हूंदियूं न। बिल्कुलु बिल्कुलु, आउं इहो फील कंदी आहियां मोस्टली कि जेॾी महिल आई गो टू द जिम, आई डिसाइड कि ठीकु आहे आउं मंथ कंटिन्यू कंदमि या 2 मंथ्स कंटिन्यू कंदमि। इट्स अ लाइफ स्टाइल, तव्हांखे कंटिन्यू रखिणो आहे। पाण इहो नथा करे सघूं। ऐं ऑफकोर्स आउं बि इंसान आहियां, मूंखां बि कई दफ़ा कोताही थी वेंदी आहे कि आउं मंथ खां वधीक कंटिन्यू करे न करे सघां, 3 मंथ्स खां वधीक आउं स्ट्रेच न करे सघां। बट इहो जेको ट्रेंड आहे कि अक्सर इहो, ऐं इहो कॉमन आहे काफ़ी इंडिया, यू नो दे से कि इट हैपन्स अ लॉट एट द जिम इफ यू आस्क देम। त 1 मंथ अचो था, उन खां पोइ छा थो थिए, तव्हां वेट लूज़ करियो था, उन खां पोइ तव्हांजी डाइट अञा बि उते ई आहे, तव्हां डाइट में के चेंजिस कोन कया, उन खां पोइ तव्हां पंहिंजे मसल खे ट्रेन न पिया कयो, सिर्फ़ु कार्डियो पिया कयो, त पोइ ज़ाहिर आहे रिटेंशन वापसि अची थी वञे, ब्लोटिंग वापसि अची थी वञे। ऐं जिम सां गॾो गॾु हेल्थ जो बि ऐं डाइट जो बि ख़्यालु रखणु तमामु घणो इम्पोर्टेंट आहे। वन साइडेड जर्नी न आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा एटलस, मूंखे इहो ॿुधायो त पाण ई सिटीज़ में रहूं था, शहरनि में रहूं था, पाण वटि तमामु घणियूं सहूलियतूं आहिनि। अवी पार्क हलिया वञो, अवी वॉक कयो, अवी जॉगिंग कयो, अवी जिम कयो, किथे बि। पर ॻोठाणियुनि छोकिरियुनि ऐं औरतुनि बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? उन्हनि खे कीअं पंहिंजी सिहत जो ख़्यालु करणु घुरिजे बीइंग अ विमेन? अगरि मर्दनि जी ॻाल्हि हुजे त आउं पाण उन्हनि खे मैसेज ॾेई सघां त बीइंग अ विमेन में छा चवणु चाहींदी? छाकाणि त असांजूं औरतूं ॻोठुनि में घरनि खां ॿाहिरि निकिरनि जूं घटि आहिनि। आउं सम्झां थी त हिकिड़ो त ॻोठ जी लाइफ स्टाइल खे अगरि ॾिठो वञे त पाण इहो बि ॾिसंदा आहियूं त उते
एक्टिविटी पहिरीं ॻाल्हि त तमामु ज़्यादा आहे। हिकु हंधि खां ॿिए हंधि वञण जो रिवाजु आहे। अगरि उहो लेट्स से हर अॼु बि मोबाइल जो यूज़ेज एतिरो वधी वियो आहे कि उहा एक्टिविटी ऐं मोबिलिटी जेका आहे एजिलिटी असां ॾिसंदा हुआसीं ॻोठनि में, उहा बि लिमिट थी वई आहे इम्तियाज़ ड्यू टू मोबाइल, डूम स्क्रोलिंग, इन्हनि शयुनि जे करे। लेकिन अगरि ॻोठ ज़ाहिर आहे उन में सिक्योरिटी एतिरी आहे त हिकु घर खां ॿिए घर वञणु, पंहिंजे खाद ऐं खुराक खे ध्यान में रखणु, इहो ई तमामु इनफ आहे। ऐं आउं त सम्झां थी ॻोठ जी लाइफ तमामु हेल्दी बि हूंदी आहे। अच्छा, मूंखे ॿुधायो, अव्हांखे ॻोठ जी लाइफ वणे या शहर जी लाइफ वणे? आउं सम्झां थी डिपेंड्स ऑन वॉट यू वॉन्ट इन दैट पार्ट ऑफ योर लाइफ। पर्सनली ॻोठ जी लाइफ में हिकिड़ी अहिड़ी ख़ूबसूरती आहे, हिकिड़ो अहिड़ो सुकून आहे जेको शहर जी लाइफ जेका आहे तव्हांखे नथी ॾेई सघे। पर शहर जी लाइफ में हिकिड़ी अहिड़ी स्पीड आहे ऐं करियर ग्रोथ आहे, पर्सनल ग्रोथ आहे, रिलेशनल ग्रोथ आहे एतिरे डिग्री जी कि जेका ॻोठ में तव्हांखे उन लेवल ते मौजूदु न मिलंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि कई। अच्छा, वरी हिकिड़ी शहरनि में पाण मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलूं था, मुख़्तलिफ़ सोसाइटीअ जा माण्हू ऐं थिंक टैंक जा माण्हू मिलनि था, उन्हनि खां घणियूं शयूं सिखण लाइ बि मिलनि थियूं। ऐं वरी जॾहिं ख़ासि तौर ते कराचीअ जी ॻाल्हि करियूं त हीअ जेका वॾी हैसल वारी लाइफ आहे, सुबुह जो तव्हां 8 वॻे उथो था ऐं उन खां पोइ वरी 12 वॻे घर अचो था, 10 वॻे घर अचो था, 9 वॻे घर अचो था, इनखे मेंटेन करण बि थोरो मुश्किल आहे, माण्हू थकिजी थो पए। बहरहाल एटलस पाण हिते वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक ऐं उन खां पोइ वरी उन्हनि सां पाण मुलाक़ात कंदासीं पंहिंजे नाज़रीन सां। जी प्लीज़। ओके नाज़रीन, सी यू आफ्टर अ वेरी शॉर्ट कमर्शियल ब्रेक। काॾा न वेंदा, तव्हां सां वरी वापसि मुलाक़ात थींदी हिकिड़ी शॉर्ट ब्रेक खां पोइ। वील सी यू ऑन वीकेंड विद आवाज़। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अवी ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। नाज़रीन, अॼुकल्ह ॾिसूं था त दिलि ऐं रत जे नालियुनि जो हंगामी मसइलो शुरू थी वियो आहे, जेके पाण इंग्लिश में चऊं त कार्डियोवैस्कुलर क्राइसिस स्टार्ट थी वियो आहे। ऐं डेली बेसिस ते असीं ॾिसूं था त कराची जे अंदरि 100 खां वधीक अमवात थियनि पियूं, जेको तमामु घणो ख़तरनाक ऐं अलार्मिंग सिचुएशन आहे। ऐं वॾी हैरतनाक ॻाल्हि इहा आहे, उन जो अधु जेको हिसो आहे, आई मीन 100% मां 100 माण्हुनि मां 50 माण्हुनि जो जेको तादादु आहे उहो 49 सालनि खां घटि, जॾहिं त 12 खां 15% रेशो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके 40 सालनि खां घटि आहिनि। ऐं इहो पिणु ॿुधायो वियो आहे त इहे इश्यूज़ जेके फॉलेज जा आहिनि, ब्लड प्रेशर जा आहिनि, हार्ट अटैक्स जा इश्यूज़ आहिनि, उहे लाइफ स्टाइल्स जे करे अचनि था। ऐं असां पंहिंजो लाइफ स्टाइल ठीकु कोन था रखूं। ऐं इन खां अलावा बि डायबिटीज़ वधी वई आहे। ऐं इन खां अलावा इंसान स्ट्रेस वठे थो, जॾहिं माण्हू परेशान थिए थो त परेशानी जे हालत में इहे सभु इश्यूज़ अचनि था। इन्हनि सभिनी टॉपिक्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। असां वटि डॉक्टर प्रोफेसर सरफराज़ हुसैन सैतो साहिबु गॾु आहिनि, जेके पाण हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि SICV ख़ैरपुर में। असीं उन्हनि खे ज़ूम जे ज़रिए पंहिंजे इन प्रोग्राम में शामिल कयो आहे। असीं डॉक्टर साहिब खे वेलकम कंदासीं। साईं डॉक्टर प्रोफेसर सरफराज़ हुसैन साहिबु, अव्हां खे असीं भलीकार कयूं था। साईं वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच फॉर लेटिंग मी इन। ऐं मां तमामु थोराइतो आहियां तव्हांजो जो हिन पॉज़िटिव आगाही वारी मुहिम में तव्हां अहिड़े प्रोग्राम अरेंज कयो, मूंखे मदद कयो। वरी थैंक यू सर। ही तमामु घणी मायूस कुन ॻाल्हि आहे। जीअं मूं थोरी देरि पहिरियां चयो त 100 खां वधीक अमवात थियनि थियूं, कराचीअ जी ही रिपोर्ट आहे। पर यकीनन अहिड़े क़िस्म जूं अमवात कराची खां हटी करे सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि यकीनन थींदियूं हूंदियूं। ऐं अवी छाकाणि त SICV में कमु करियो पिया, अव्हां वटि बि केसिस ईंदा हूंदा। इन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि ऐं पाण इन्हनि सभिनी शयुनि खां बीमारियुनि खां बची कीअं सघूं था? प्लीज़।
साईं बिल्कुलु जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त ही तमामु हिकु अलार्मिंग सिचुएशन आहे अॼुकल्ह, न सिर्फ़ु कराची में पर पूरी सिंध में इहा हिकु अलार्मिंग सिचुएशन आहे। छो जो मां जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे SICVD जा जेके 10 सेटअप्स आहिनि जंहिंमें 2 हॉस्पिटल्स कराची में आहिनि, हिन खां अलावा 8 जेके हॉस्पिटल्स आहिनि उहे पूरी असांजे रूरल सिंध में आहिनि, इंक्लूडिंग हैदराबाद, नवाबशाह, सेवन, खैरपुर एंड ऑल दैट। त इन्हनि सभिनी जी जेका वीकली डेटा आहे त असां मोर देन 700 एंजियोप्लास्टीज़ पर वीक असां हिन वक़्तु करे रहिया आहियूं। ऐं तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त ही कहिड़ी हिकु ख़तरनाक सिचुएशन आहे जंहिंमें मोर देन 700 केसिस जेके अटैक जा आहिनि उहे असां वटि अचनि था ऐं असां उन्हनि एंजियोप्लास्टीज़ जेके आहिनि उहे परफॉर्म कयूं था पिया। बिल्कुलु ठीकु। सो ही जेका सिचुएशन वधी वई आहे, अक्सर करे कॉमनली इहो सवाल जेको आहे असांखां पेशेंट्स ऐं उन खां अलावा जेकी असांजा दोस्त अहबाब ऐं मिलण वारा माण्हू आहिनि या जेकी सोशल फोरम्स आहिनि उन ते पुछियो वेंदो आहे त ही आख़िर एतिरी अलार्मिंग सिचुएशन छो डेवलप थी वई आहे ऐं आख़िर मां असां कहिड़े तरीक़े सां निकिरी सघूं था। त ॾिसो, एज़ ऑलवेज़ जीअं हिकिड़ो पुराणो रूल जेको आहे उहो रहियो आहे त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। एहतियात जेको आहे उहो इलाज खां बहितर आहे। एहतियात मां मुराद छा आहे, एहतियात मां मुराद सभ खां वॾे वॾो जेको एहतियात आहे जेकॾहिं मां जनरल टर्म यूज़ कयां उहो इहो आहे त लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन। बिल्कुलु ठीकु। हाणे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन में तव्हांजो डेली जो 24 आवर्स जो पूरो रूटीन आहे त हिकिड़ो इंडिविजुअल जेको इन रेंज में अचे थो, पहिरीं जेका दिलि जे बीमारियुनि जे ख़तरे वारी रेंज हूंदी हुई उहा 45 प्लस मेल में ऐं फीमेल्स में 55 जी एज खां बाद में कंसीडर कई वेंदी हुई। पर हाणे अॼुकल्ह जी जेका सूरत-हाल आहे उन में इहो थ्रेशोल्ड जेको आहे उहो लही करे काफ़ी हेठि अची चुको आहे ऐं असां मोस्टली जीअं तव्हां फरमायो त यंग पेशेंट्स जेके आहिनि असां ॾिसूं पिया हार्ट जे मसइले में, ऐं हाणे इहो रेशो तक़रीबन 30 खां असां काउंट कंदा आहियूं त हाणे जेको असां आहियूं उहे दिलि जे मसइले जो शिकार थी सघूं था। सो इन में हिकु 30 सालनि जो नौजवान छोकिरो या छोकिरी, मर्द या औरत, कहिड़ो पंहिंजो लाइफ स्टाइल जेको आहे उहो अपनाइनि, 24 आवर्स में कीअं हुनजो डेली रूटीन जेका उहो डिसिप्लिन थिए त हू हार्ट जी बीमारियुनि खां बची सघनि था। उन में सभ खां वॾे वॾो जेको एलिमेंट आहे अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि उहो आहे स्लीपिंग पैटर्न। तव्हां गौर कयो, हिन प्रोग्राम जे तवसुत सां मां सभिनी खे पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे मां इहो अर्ज़ु कंदुमि त तव्हां पंहिंजे स्लीपिंग पैटर्न ते गौर कयो त असांजो स्लीपिंग पैटर्न छा आहे। स्पेशली मां कराचीइट्स जी ॻाल्हि कंदुमि त कराचीइट्स त मशहूरु आहिनि त हू राति जो देरि ताईं जागण जा आदी आहिनि ऐं सुबुह जो देरि ताईं सुम्हण जा। हा, ऐं उन खां अलावा स्पेशली जेके वर्किंग पर्सनल्स आहिनि त उहे त राति जो देरि ताईं जागी वरी सुबुह जो सवेर बि उथनि था। सो उन्हनि जी निंड जेका आहे उहा पूरी नथी थिए। निंड जी जेका आहे न सिर्फ़ु तव्हांखे अवर्स कंप्लीट करणा आहिनि, सपोज़ कयो तव्हांखे लेट्स से 7 खां 8 घंटा रोज़ानो तव्हांखे निंड पूरी करणी आहे, पर उनजी जेका टाइमिंग आहे दैट्स वेरी इंपॉर्टेंट। तव्हां जेकॾहिं राति जो 10 बजे खां पोइ नथा सुम्हो ऐं तव्हां फजर जे टाइम ते नथा उथो त इहो हिकिड़ो नेचर जे ख़िलाफ़ु हिकिड़ो पैटर्न जेको आहे न तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो अपनायो आहे। तंहिंजे करे निंड तव्हां सपोज़ कयो राति जो 2 बजे कयो था ऐं तव्हां चओ था त मां 10 बजे सुबुह जो जेको आहे न उथी वेंदो आहियां, उथी वेंदी आहियां, त दैट्स नॉट करेक्ट। तव्हां निंड जा कलाक त पूरा कया पर निंड जी जेका एक्चुअल टाइमिंग आहे उहा तव्हां कंप्लीट न कई आहे। सो क्वालिटी टाइम जेका स्लीप आहे उहा प्रूवन आहे हाणे त राति जो 10 बजे खां वठी सुबुह जो 5-6 वॻे फजर जे टाइम ताईं जेको अल्लाह ताला हिकिड़ो मैकेनिज़म रखियो आहे, इन द टाइम जी जेका निंड आहे उहा तमामु घणी इंपॉर्टेंट आहे। तमामु घणी जेके हार्ट अटैक जा इवेंट्स थियनि था, स्पेशली तव्हां ॿुधो हूंदो त सुबुह जो सवेर जेका आहे अटैक जा चांसिस वधी वेंदा आहिनि। सो कुझु हार्मोन्स आहिनि जेके इंसान जी बॉडी में सर्केडियन रिदम आहे जेके 24 आवर्स में नाइट जे टाइम ते बि रिलीज़ थियनि था ऐं मॉर्निंग जे टाइम ते रिलीज़ थियनि था। सो फर्स्ट एंड फॉरमोस्ट इंपॉर्टेंट जेको मुंहिंजे हिसाब सां आहे उहो स्लीपिंग पैटर्न आहे तव्हांजो। ऐं स्लीपिंग पैटर्न असांजो छो डिस्टर्ब आहे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त स्क्रीन टाइम असांजो एतिरो आहे जो राति जो रील्स खे असां स्क्रोल करे करे ऐं पोइ असांखे उहो वीन ऑफ थियण में टाइम लॻे थो ऐं असां हुन में चकर में त हाणे बसि हीअ लास्ट रील आहे, हीअ लास्ट वीडियो आहे, असां ॾिसूं था ऐं इन चकर में असांजो जेको आहे उहो टाइम निंड जो ख़राब थी वञे थो। बिल्कुलु ठीकु। सो हिकु त इहो थी वियो स्लीपिंग पैटर्न। खां पोइ खाधे पीते में असां चऊं था त डाइट असांजी जेका आहे उहो असांजो जेको स्टाइल थी वियो आहे बेसिकली उहो जेको अमेरिका में शुरू थियो हुयो फास्ट फूड जो जेको स्टाइल हुयो उहो हाणे असां वटि इन थी चुको आहे ऐं असां ॾिसो त ऑनलाइन घुराए था वठूं पंहिंजो फूड जेको आहे उहो जंक फूड ऐं डेली असांजो जेको पिज़्ज़ास बर्गर्स ऐं उन खां अलावा बि काफ़ी शयूं हुन में अची वियूं। त इहा शइ जेका आहे उहा जेतिरो घणो तव्हां आउटसाइड फूड जंक फूड जो इस्तेमालु कंदव ओतिरो ज़ाहिर आहे त लॉन्ग टर्म में तव्हां पंहिंजी सिहत खे नुक़सानु ॾियो था। ऐं स्पेशली जेके असांजा ॿार आहिनि, टीनेजर्स आहिनि,
उहे वॾे शौक़ सां जेको आहे हिन शइ जो एहतमाम कनि था। असां वालदेन जेके आहियूं हुननि ते रेस्पॉन्सिबिलिटी आहे डेफिनेटली। ॾिसो जॾहिं असांजो ॿारु कोई सुठी ख़बर खणी अचे थो रिज़ल्ट पॉइंट ऑफ व्यू खां या कंहिं माइलस्टोन खे अचीव करे थो त असां हुनखे पार्टी ॾियूं था, या घर में जेको आहे हुनखे ॿाहिरां वारो कोई पिज़्ज़ा जी पार्टी थी वई, कोई बर्गर जी पार्टी थी वई। सो इन्हनि शयुनि खे असांखे एक्चुअली रिप्लेस करिणो आहे ऐं हेल्दी एक्टिविटीज़ सां ॿारनि खे शुरू खां वठी अहिड़े लाइफ स्टाइल ते डिसिप्लिन करिणो आहे त जीअं अॻिते हली करे इहे नौजवान ई असांजो ज़ाहिर आहे त फ्यूचर आहिनि। बिल्कुलु ऐं इन्हनि ॿारनि खे असां जेकॾहिं शुरू में जंक फूड ऐं अनहेल्दी हैबिट्स में आदी कंदासीं त ऑब्वियसली अॻिते हली करे असांजे लाइ तमामु घणी मुश्किलात पैदा थींदी। ऐं लाइफ एक्सपेक्टेंसी पाकिस्तान में तव्हां ॾिसो पिया त पहिरीं ई घटि थी करे 60s में अची चुकी आहे। त ही ॿार जेकॾहिं हाणे खां वठी करे हेल्दी हैबिट्स खे न अपनाईंदा त असांजी लाइफ एक्सपेक्टेंसी 60s मां 50s में अची वेंदी, यानी 50s में मोस्ट ऑफ द पाकिस्तानीज़ विल डाई। ऐं हाणे छा थो थिए ॾिसो त 80% पाकिस्तानीज़ जेके आहिनि उहे 60s जी एज में, लेट 60s चाहे तव्हां चओ त उन में उन्हनि जी डेथ थी वेंदी कंहिं न कंहिं सबब सां, चाहे उहा दिलि जे बीमारियुनि में थिए, चाहे उहा कैंसर जे सबब खां थिए, चाहे उहा जिगर जे मसलनि में थिए। जी त मेन एलिमेंट मां हिनखे लाइफ स्टाइल ई चवंदुसि। सो डाइट इज़ द सेकंड मेन थिंग जेका तव्हांखे हुन में एहतियात करिणो आहे। सही। डॉक्टर सरफराज़, तव्हां अर्ली डिटेक्शन जे बारे में छा चवंदव? असां ॾिसूं था त असांजे यंगस्टर्स में डेफिनेटली कार्केडियन रिदम तमामु ख़राब थी वई आहे, डूम स्क्रोलिंग जो ट्रेंड वधी वियो आहे, त अर्ली डिटेक्शन इज़ ऑल्सो अ वेरी की आइटम, अ की थिंग। असां पंहिंजे यंग जनरेशन खे कीअं ॿुधायूं अर्ली डिटेक्शन जी तरफ़ उनखे कीअं वञणु खपे? ॾिसो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि 100% सां मां एग्री आहियां त अर्ली डिटेक्शन इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग नाउ डेज़। छो जो जेका मुंहिंजी प्रैक्टिस रही आहे 15-20 सालनि जी, उन में मूं इहो अंदाज़ो त लॻायो आहे त हीउ जेको असांजो हिकिड़ो सिनेरियो डेवलप थी वियो आहे, मतिलबु अनहेल्दी हैबिट्स, अनहेल्दी लाइफ स्टाइल जो, त उन में हिकिड़ी जेका असांजे लाइ न सिल्वर लाइनिंग आहे ऐं अली हिकिड़ो तरीक़ो आहे इन मां स्किप थियण जो, उनखे टैकल करण जो, उहो इहो आहे त असांखे कंहिं बि बीमारी जी अर्ली डिटेक्शन तमामु ज़रूरी थी वई आहे। अर्ली डिटेक्शन तव्हां जल्दी डायग्नोस कयो पंहिंजी बीमारी खे ऐं पोइ उनखे तव्हां टैकल कयो मेडिसिन्स जे थ्रू, लाइफ स्टाइल जे थ्रू उनखे कयो। हाणे अर्ली डिटेक्शन कीअं थींदी? अर्ली डिटेक्शन थींदी तॾहिं जॾहिं तव्हांखे उन तरफ़ ध्यानु वेंदो, उन तरफ़ तव्हां पंहिंजी सिहत खे फर्स्ट प्रायोरिटी रखंदा, तव्हां पंहिंजी सिहत खे, पंहिंजे ॿारनि जी सिहत खे फर्स्ट प्रायोरिटी रखंदा। ऐं उन जे लाइ डेफिनेटली अवेयरनेस जी ज़रूरत आहे, अहिड़नि प्रोग्राम्स जी ज़रूरत आहे त तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां माण्हू जेकॾहिं सपोज़ कयो त 10% माण्हू बि ही प्रोग्राम ॿुधी करे ऐं पंहिंजी हेल्थ जी तरफ़ फोकस थियनि था, इन तरफ़ फोकस थियनि था त यार मूंखे बि जेको आहे उहो पंहिंजी सिहत खे ॾिसणु खपे। ऐं जेकी बि फॉर सपोज़ मां स्पेशली दिलि जे बीमारियुनि जी तरफ़ तव्हांजो ध्यानु ॾियणु चाहींदुमि त दिलि जे बीमारियुनि जी जेकी बेसिक रिपोर्ट्स आहिनि, टेस्ट्स आहिनि, उहे असांखे कराइणु खपनि त एटलीस्ट वी शुड नो त असांजो जेको हिन महिल स्टेटस आहे हेल्थ जो उहो कहिड़ो आहे, हिन महिल असांजी जेका बॉडी आहे उहा कहिड़े स्टेटस ते आहे हार्ट वाइज़, हार्ट जी हेल्थ जे वाइज़। त असांखे किथे ब्लड प्रेशर त न आहे, असांखे किथे शुगर त न आहे, असां किथे जेको आहे दिलि जी बीमारी जी तरफ़ त न वञी रहिया आहियूं। ब्लड प्रेशर जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त एटलीस्ट 80% जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे नर्वस जी ख़बर ई कान्हे का, उन्हनि पंहिंजो ब्लड प्रेशर उहे चेक ई नथा कनि। इंसिडेंटली कॾहिं उहे हॉस्पिटल हलिया था वञनि त उन्हनि जो जॾहिं बीपी चेक थिए थो त ख़बर थी पए त यार आई एम हैविंग हाई बीपी। ऐं जेकॾहिं हाई बीपी उनखे डायग्नोस बि थिए थो त हू उनखे एतिरो लूज़ था वठनि पिया जो उनजी हू ट्रीटमेंट स्टार्ट ई नथा कनि। ऐं जेकी माण्हू ट्रीटमेंट स्टार्ट कनि था उहे वरी उनखे क्विट करे छॾनि था। वंस उनजो बीपी नॉर्मल थियो वरी उनजी दवा जेका आहे उहो क्विट कनि था। सो यू आर राइट कि अर्ली डिटेक्शन जेका आहे इट्स द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग ऐं असांखे करणु खपे। ऐं अर्ली डिटेक्शन ईअं थी सघंदी अवेयरनेस हुजे। डॉक्टर सरफराज़, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मेंशन कई कि कुझु बेसिक टेस्ट आहिनि जेके सभिनि खे कराइण खपनि ऐं हींअर बिल्कुलु लाइफ एक्सपेक्टेंसी असांजी 60s ते पहुची वई आहे त डेफिनेटली नौजवाननि जी बि खे बि ज़रूरत आहे त इन्हनि बेसिक टेस्ट जा नाला ख़बर हुजनि एटलीस्ट व्हेन दे गो टू द डॉक्टर। थोरो असांखे ॿुधाईंदव बेसिक टेस्ट कहिड़ी हुजणु खपनि? जी बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो हिकिड़ो जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल एपरेंटली यंग मेल या फीमेल आहे ऐं उनखे इहा फ़िक्र थिए थी अॼु जे प्रोग्राम खां पोइ, तव्हांजी अवेयरनेस खां पोइ फॉर सपोज़ त भई मूंखे आख़िर कहिड़ियूं टेस्ट कराइणु खपनि ऐं कहिड़े तरफ़ वञणु खपे, त मां उनखे इहा गाइडलाइन ॾींदुमि त सभ खां पहिरीं कुझु रिस्क फैक्टर्स हूंदा आहिनि इंसान जे, जेके उहे उनखे दिलि जे बीमारियुनि जी तरफ़ वठी वञी सघनि था। उन्हनि रिस्क फैक्टर्स में जेका आहिनि रिस्क फैक्टर्स में सभ खां पहिरीं शुगर आहे। तव्हां पंहिंजी शुगर जो स्टेटस मालूम कयो त
त तव्हांजी जेका शुगर आहे उहा केतिरी आहे। उन जे लाइ तव्हां पंहिंजी फास्टिंग ब्लड शुगर जेका नेराने हिकिड़ी आम असां टेस्ट कराईंदा आहियूं शुगर जे लाइ, उहा तव्हां करे ॾिसो। जेकॾहिं उहा तव्हांजी 100 खां वधीक थी अचे पई, लाइक 100 खां 110 ते हुनजो वैल्यू अचे थो, त यू आर इन बॉर्डर लाइन पोज़ीशन। 110 खां 126 हुन खां मथे अचे थी पई त तव्हां शुगर जी रेंज में अची था वञो पिया। पोइ असां उन्हनि खे HbA1c जेका 3 महीननि वारी शुगर जी टेस्ट आहे उहा एडवाइस कंदा आहियूं। ओके, ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो फैक्टर आहे ब्लड प्रेशर, जेको रिस्क फैक्टर आहे जंहिंखे तव्हां मॉडिफाई करे सघो था। ब्लड प्रेशर तव्हां चेक कयो, सभ खां वॾे में वॾो तरीक़ो इहो आहे त तव्हां चेक कयो। रेंडमली तव्हां ब्लड प्रेशर 2-3 ॾींहं चेक कयो, ॾिसो त तव्हांजो ब्लड प्रेशर जेको आहे उहो केतिरो हाई थो रहे पियो, हाई आहे या न आहे। मथे जेको ब्लड प्रेशर आहे 120 सभिनी खे ख़बर हुजणु खपे त 120 जेका हुनजी रेंज आहे उन खां मथे हूंदो, इट मीन्स इट्स अ हाई ब्लड प्रेशर। हेठि जेको ब्लड प्रेशर आहे उहो 80 खां मथे हूंदो, दैट्स अ हाई ब्लड प्रेशर। ऐं पोइ तव्हांखे जेकॾहिं ब्लड प्रेशर जी रीडिंग्स हाई मिलनि थियूं त तव्हां पंहिंजे खाधे पीते में लूण खे घटि करे, एक्सरसाइज करे, वॉक करे तव्हां पहिरीं हुनखे घटि करण जी कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हां हुन ते कंट्रोल नथा करे सघो पिया, देन यू हैव टू यूज़ द मेडिकेशन विद द हेल्प ऑफ योर डॉक्टर। सो ब्लड प्रेशर हिकिड़ो ॿी शइ आहे जिते तव्हां कंट्रोल करे सघो था, ऐं उहो रिस्क फैक्टर आहे। सो शुगर ब्लड प्रेशर खां पोइ कोलेस्ट्रोल आहे। तव्हां कोलेस्ट्रोल जी फास्टिंग पंहिंजी लेवल करायो। राति जो तव्हां मानी खाई करे कुझु बि न खाओ, उन खां बाद में तव्हां सुबुह जो नेराने तक़रीबन 12 कलाकनि जी फास्टिंग खां पोइ तव्हां टेस्ट करायो, कोलेस्ट्रोल लेवल तव्हां पंहिंजी ॾिसो ऐं डॉक्टर खे ॾेखारियो। जेकॾहिं तव्हांजो कोलेस्ट्रोल विदिन नॉर्मल रेंज खां मथे आहे त तव्हां कोलेस्ट्रोल खे वरी बि मां इहो चवंदुसि त लाइफ स्टाइल जे ज़रिए घटि करण जी कोशिशि कयो। पर जेकॾहिं उहो ख़ासि रेंज खां वधीक आहे त तव्हांजो डॉक्टर तव्हांखे कुझु मेडिकेशन प्रिस्क्राइब कंदो ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे कोलेस्ट्रोल खे बि नॉर्मलाइज़ करे सघो था। सो इहे 3 रिस्क फैक्टर्स आहिनि। उन खां बाद में थी थो स्मोकिंग। ऑब्वियसली उहो तव्हांजे हथ में आहे। स्मोकिंग जी हिकिड़ी अहिड़ी हैबिट आहे जेका अॼुकल्ह ॾाढी कॉमन थी वई आहे। सो स्मोकिंग खे तव्हां प्रिवेंट करे सघो था। सो मां ही हाणे जेके तव्हांखे रिस्क फैक्टर्स ॿुधायां पियो, इहे या जेके टेस्ट ॿुधायां पियो, इहे उहे रिस्क फैक्टर्स आहिनि जेके मॉडिफाएबल आहिनि, जेके तव्हां मॉडिफाई करे सघो था, उन्हनि खे पाण कंट्रोल करे सघो था। सो शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल एंड देन स्मोकिंग, एल्कोहल एडिक्शन। ऐं उन खां बाद में जेको वॾे वॾो फैक्टर आहे अॼुकल्ह जेको मोस्ट कॉमन मां चवां थो उहो आहे स्ट्रेस। स्ट्रेस जेको आहे तव्हां ॾिसो था त असांजे नौजवाननि खां वठी करे जेके स्कूल गोइंग एज आहे, इवन उन खां वठी करे कॉलेज जेके टीनेजर्स आहिनि, उन खां अलावा जेकी जॉब में माण्हू आहिनि उन्हनि खे, उन खां पोइ ओल्ड एज उन्हनि जा पंहिंजा टेंशन्स ऐं परेशानियूं आहिनि। स्ट्रेस फैक्टर हिकिड़ो एतिरो थी वियो आहे, अनएम्प्लॉयमेंट प्लस में फाइनेंशियल क्राइसिस, पॉवर्टी लाइन खां घटि अची वञणु असांजे आवाम जो। सो दीज आर ऑल फैक्टर्स। त हर कोई माण्हू स्ट्रेस में आहे। त स्ट्रेस जेको आहे जेतिरो थी सघे असांखे स्ट्रेस खां अवॉइड करिणो आहे। चवणु बिल्कुलु आसान आहे त स्ट्रेस खां अवॉइड करणु इट्स वेरी डिफिकल्ट, पर असांखे ज़ाहिर आहे त पंहिंजे स्ट्रेस खे कंट्रोल करिणो ई पवंदो। उन में कुझु हैबिट्स आहिनि जेकॾहिं तव्हां डिसिप्लिन तरीक़े सां अपनायो त लाइक फिजिकल एक्टिविटी आहे, काई गेम आहे तव्हां स्टार्ट कयो, सोशलाइजिंग आहे, नॉट ऑन द सोशल मीडिया बट सोशलाइजिंग विद द फ्रेंड्स, विद द गुड फ्रेंड्स, क्वालिटी टाइम हुन सां स्पेंड कयो, पंहिंजी फैमिली सां क्वालिटी टाइम स्पेंड कयो, त उहो काफ़ी सारो स्ट्रेस रिलीवर जे तौर ते तव्हांखे कमु ईंदो। सो इन तरीक़े सां, या मेडिटेशन आहे, तव्हां पंहिंजे मज़हब जे मुताबिक़ इबादत कयो त उन सां बि स्ट्रेस रिलीफ तव्हांखे थी वेंदो। सो उन हिसाब सां इहे शयूं आहिनि जेके स्ट्रेस खे घटि करे सघनि थियूं, प्रूवन आहिनि। साइकोलॉजिस्ट ऐं साइकेट्रिस्ट तव्हांखे इन्हनि शयुनि जो ज़रूरु मशवरो ॾींदा आहिनि। सो स्ट्रेस खे तव्हां घटि कंदव त तव्हांजो जेको दिलि जी बीमारियुनि जो रिस्क आहे उहो घटि थी सघे थो। सो बुनियादी टेस्टनि में शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल, स्मोकिंग हैबिट्स, स्ट्रेस। अच्छा, नॉन मॉडिफाइल में जेके आहिनि तव्हां एज तव्हां उनखे रोके नथा सघो। फैमिली हिस्ट्री आहे, तव्हां हिकु फैमिली में पैदा थी विया हो ऐं तव्हांजी फैमिली में वालिदैन खे, सिबलिंग्स खे दिलि जो मसइलो रहियो आहे, तव्हां उन शइ खे रोके नथा सघो। सो इहे कुझु फैक्टर्स आहिनि जेके तव्हां नॉन मॉडिफाइबल फैक्टर्स सॾाइबा आहिनि। बिल्कुलु। सो नाज़रीन, पाण ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं पाण हिते वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। अच्छा डॉक्टर साहब, जी प्लीज कंटिन्यू। ये टेस्ट हुआ, उन खां पोइ तव्हां डॉक्टर ईंदव, तव्हांजो रिस्क असेसमेंट थींदी, ऐं उन खां बाद में जेकी एक्चुअल टेस्ट आहिनि, जीअं ECG थी वई, एकोकार्डियोग्राफी थी वई,
ऐं कुझु स्ट्रेस टेस्ट आहिनि असां उहे कराईंदा आहियूं असां ॾिसंदा आहियूं जेकॾहिं कोई डायबिटिक आहे हाइपरटेंसिव आहे यानी जंहिंखे शुगर हुजे ब्लड प्रेशर हुजे या ॿिनि या टिनि खां वधीक रिस्क फैक्टर्स आहिनि त असां उन्हनि जी हिकिड़ी स्ट्रेस टेस्ट कराईंदा आहियूं त स्ट्रेस में उन्हनि जी दिलि कीअं थी रिस्पॉन्स ॾिए उन स्ट्रेस टेस्ट में ETT आहे थेलियम स्कैन आहे अॼुकल्ह CT एंजियोग्राफी जो काफ़ी ट्रेंड आहे CT एंजियोग्राफी रिकमेंडेड विया आहे असां माण्हुनि में करायूं था उन में तव्हांखे अंदरि कोई तार वग़ैरह जी विझण जी ज़रूरत कान्हे का जस्ट लाइक CT स्कैन या टेस्ट थिए थी त उन टेस्ट खे तव्हां आराम सां करे पंहिंजो इनिशियल जेको आहे रिस्क दिलि जी बीमारियुनि जो उहो तव्हां आराम सां करे सघो था ऐं तव्हांखे स्टेटस जी बेसिकली ख़बर पइजी वेंदी त वेयर यू आर स्टैंडिंग ऐं तव्हां दिलि जे रिस्क ते किथे वञी पिया आहियो हाई रिस्क ते आहियो मॉडरेट ते आहियो या लो ते आहियो बिल्कुलु ठीकु अच्छा डॉक्टर साहिबु अॼुकल्ह पाण ॾिसूं था त हीअ जेके हिकु सिगरेट पाण जेको हथ में रखूं था हिकिड़ो पॉकेट में अचे थो पैकेट में सिगरेट जो पैकेट ऐं इन खां अलावा वेप जे नाले सां जेको इलेक्ट्रॉनिक सिगरेट आहे पाण उहो बि वापरायूं था अॼुकल्ह ख़ासि पाण ॾिसूं था त मर्दनि सां गॾु गॾु औरतूं बि इन शइ खे वापराइनि थियूं ऐं यूज़ बि कनि थियूं जेतोणीकि यूनिवर्सिटीज़ में इहे सभु शयूं रोकियल हुजनि थियूं पर यूनिवर्सिटीज़ में छोकिरियुनि खे बि इहो इस्तेमालु कंदे ॾिठो वियो आहे छा सम्झो था त जेको मैनुअल असीं सिगरेट यूज़ करियूं था उहो बि एतिरो ई हानिकार आहे जेको पैकेट वारो सिगरेट प्लीज़ सो इहो हिकिड़ो तमामु सेंसिटिव इशू आहे तमामु सुठो सवाल तव्हां इहो कयो आहे ऐं हिकिड़ो सेंसिटिव इशू इन सेंस में आहे त हिनखे अंडरस्टैंड करणु इट्स वेरी इम्पोर्टेंट त ॾिसो ही जेकी बि तव्हां तरीक़ा ॿुधायो न वेब्स थी विया ई सिगरेट्स थी विया इहे अल्टरनेट मेथड्स आहिनि जेके आहिनि हाणे WHO जेको वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन आहे उन्हनि जी त स्ट्रिक्ट स्टेटमेंट आहे त इहे हार्मफुल आहिनि ऐं इहे रिकमेंडेड न आहिनि त तव्हां यूज़ कयो ठीकु आहे पर जेकी असांजा एडवांस्ड मुआशरा आहिनि लाइक UK थी वियो या कुझु हुनजी जेके बॉडीज़ आहिनि उहे इन्हनि खे घटि हार्मफुल जेको आहे कंसीडर कनि था बट येट इहे रिकमेंडेड कोन्हनि के अच्छा सभ खां पहिरीं इहो सम्झण जी ज़रूरत आहे त इहे जेके अल्टरनेटिव जी वेब्स आहिनि हिन में आहे छा इन्हनि में इहो क्लेम कयो वेंदो आहे त हिन में निकोटीन कान्हे का निकोटीन खां इहे ख़ाली आहिनि तंहिंजे करे इहे घटि हार्मफुल आहिनि बट द फैक्ट इज़ दैट त इन्हनि में निकोटीन मौजूदु हूंदी आहे निकोटीन ईअं न आहे त हिन में मौजूदु न आहे निकोटीन डेफिनेटली हिन में मौजूदु हूंदी आहे घटि मिक़दार में सही पर मौजूदु हूंदी आहे सेकेंडली इन्हनि में कुझु अहिड़ा अल्टरनेट केमिकल्स मौजूदु हूंदा आहिनि जीअं फॉर्मल्डिहाइड थी वई या कुझु अहिड़ा ॿिया केमिकल्स आहिनि जेके तव्हांजे न सिर्फ़ु दिलि जे लाइ नुक़सानकार आहिनि पर इहे तव्हांजे जिगर जे लाइ तव्हांजे कैंसर जो सबबु बणी सघनि था ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि जी कोई लॉन्ग टर्म स्टडी अञा ताईं थियल कान्हे का वर्ल्ड में जेका प्रूव करे त इहे घटि हार्मफुल आहिनि तंहिंजे करे हीउ जेको ट्रेंड थी वियो आहे ऐं ख़ासि तौर ते असांजे कॉलेज गोइंग यूनिवर्सिटी जेके असांजा फैलाज़ आहिनि त हिकिड़ी वाइब्स क्रिएट थियनि थियूं ऐं अची करे असां जेका आहे फैशन थी वियो आहे त हिकिड़ो वे पंहिंजी जेका न इहो कंसीडर कयो थो वञे खुलेआम ई फ़रोग़ थियनि था इहो तासुर ॾेई करे त इहे घटि हार्मफुल आहिनि एटलीस्ट असां सिगरेट त नथा पियूं ऐं इहे जेका कुझु तव्हां ॾिसंदो त सोशल मीडिया ते त इहे बि क्लेम्स आहिनि त इहे 95% घटि हार्मफुल आहिनि पर इहे सभु जेको आहे इहा रबिश आहे ऐं मां हिन फोरम ते वेही करे इन शइ खे स्ट्रिक्टली कंडेम कंदुमि त इहो ॾिठो वियो आहे जो असांजो जेको मुआशरो आहे न स्पेशली इन पाकिस्तान इफ यू आर टॉकिंग अबाउट पाकिस्तान त असां घणा फॉलोअर्स आहियूं न जेकी यूरोपियन कंट्री में ऐं अमेरिका में जेका शइ 20-25 साल अॻु थिए थी असां उनखे बाद में फॉलो कयूं था हाणे इहा वेपिंग अल्टरनेटिव सिगरेट्स जेके आहिनि इन्हनि मुआशरनि में पहिरीं अची चुका आहिनि ऐं इन्हनि जा जेके हिननि ख़तरनाक पैदा थींदड़ सूरतुनि खे ऑब्ज़र्व बि कयो आहे सो इहो ॾिठो वियो आहे त चाहे लिमिटेड स्टडीज़ आहिनि पर इहो ॾिठो वियो आहे त जेको माण्हू वेपिंग ते आहे त अल्टीमेटली उहो स्मोकिंग जी तरफ़ वञे थो ठीकु आहे ऐं जेको माण्हू शौक़िया वेपिंग शुरू करे थो पियो त उहो काफ़ी सारनि बीमारियुनि में मुब्तला थी वञे थो ऐं वेपिंग जेका आहे उहा सिगरेट जे मुक़ाबले इन जे करे वधीक ख़तरनाक आहे त सिगरेट तव्हां कोई टीनेजर खे हथ में ॾिसंदव त हुनजा पेरेंट्स जेके आहिनि उहे स्ट्रेट वे हुनखे मना था कनि पिया त तव्हां सिगरेट न पीओ पर वेपिंग जी जेके ॿिया तरीक़ा आहिनि त पेरेंट्स जे बि थोरो हुन में डाउट आहे त शायदि ही घटि हार्मफुल आहिनि कम अज़ कम असांजो ॿारु जेको सिगरेट ते त न आहे त उनखे हू घणे तइदाद में अलो कनि था जंहिंजे नतीजे में ई तमामु घणो स्पाइक हिकिड़ी इंक्रीज़ थी वई आहे हिकिड़ी स्पाइक अची वई आहे असांजे पाकिस्तान में त इहा तमामु घणी कॉमन थी वई आहे छो जो घटि मालूमात ऐं ख़ासि तौर ते पेरेंट्स जेके आहिनि उन्हनि जे दिमाग़ में इहा कंफ्यूजन त शायदि इहे घटि ख़तरनाक आहिनि इन जे करे इन जी तादाद तमामु घणी थी वई आहे जेके यंगस्टर्स यूज़ कनि था स्पेशली ॿिया बि माण्हू जेके लेट पंहिंजी एज में आहिनि 40s वारा 50s वारा या जेके सिगरेट छॾनि था त उहे वेपिंग ते थी था वञनि पिया सो मुंहिंजे ख़्याल में
इहा शइ जेका आहे उहा नुक़सानदेह आहे ऐं स्टिल हिनखे प्रोहिबिट करणु खपे। अहिड़नि फोरम्स ते असांखे हिनखे कंडेम करणु खपे त इन शइ जो इस्तेमालु जेको आहे असांखे न करणु खपे, स्ट्रिक्टली न करणु खपे। मां इहो न चवंदुमि तव्हां जेको आहे घटि करणु खपे, मां इहो वर्ड यूज़ थो कयां त न करणु खपे, बिल्कुलु, छो जो अल्टीमेटली हिकिड़ी हार्मफुल जेका शइ आहे असां अॻे ई हिकु अहिड़े मुआशिरे में ॾिसूं था जीऊं था पिया जंहिंमें हेल्दी हैबिट्स तमामु घटिजंदी थियूं वञनि पियूं ऐं जेके अनहेल्दी हैबिट्स आहिनि तमामु घणियूं वधंदी थियूं वञनि पियूं। त वाई वी आर इंक्लूडिंग सच अ बैड हैबिट इन अवर लाइफ स्टाइल, हिनखे शामिल ई छो करणो आहे? मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हिनखे बैन करणु खपे ऐं इहे ख़तमु थियणु खपनि। बिल्कुलु सर, डॉक्टर साहब तव्हां हींअर एंजियोप्लास्टी जी एंजियोग्राफी जी तव्हां ॻाल्हि कई हुई त कुझु टेस्टूं आहिनि जेके थोड़ियूं इंपॉर्टेंट आहिनि। असां माण्हुनि में ॾिसूं था आम हिकिड़ो असांजो को माण्हू अचे थो टेस्ट कराइण त असां इलाही हिकिड़ो टेंशन था ॾिसूं उन्हनि जे ज़हन में, उन्हनि जे साइकी में हिकिड़ी रेजिस्टेंस था ॾिसूं एंजियोग्राफी जे हवाले सां, त उन्हनि जी दिलि में का तार वञे थी या उन सां का छेड़खानी को बाद में कॉम्प्लिकेशंस, काफ़ी कंफ्यूजन्स आहिनि आवाम जे माइंड में एंजियोग्राफी जे हवाले सां। उन जे बारे में थोरो ॿुधाईंदा एंजियोग्राफी कीअं थींदी आहे ऐं हाउ इट इज़ नॉट एज़ प्रॉब्लमैटिक? जी, मां इहो तंहिं महिल चवण जी पोज़ीशन में आहियां त आफ्टर 2018 जॾहिं खां ई SICVD NICVD जो नेटवर्क असांजे सिंध में वजूद में आयो ऐं त माण्हुनि जे ज़हननि में काफ़ी सारा ख़दशात जेके हुआ उहे काफ़ी हद ताईं ख़तमु थी विया आहिनि, घटि थी विया आहिनि एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी जे हवाले सां। पर स्टिल काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, त उहे काफ़ी रिलक्टेंट हूंदा आहिनि जॾहिं असां वटि ईंदा आहिनि। हू चवंदा आहिनि साईं एंजियोग्राफी आहे, दिलि जे रॻुनि सां छेड़छाड़ थिए थी। त मां तव्हांखे ॿुधायां एंजियोग्राफी जेको आहे हिकिड़ो सिंपल प्रोसीजर आहे। सिंपल प्रोसीजर इन सेंस त उन में कंहिं कट ॾियण जी ज़रूरत कान्हे का, कंहिं चीर फाड़ जी ज़रूरत कान्हे का, कंहिं बि क़िस्म जी एनेस्थीज़िया जी कंहिं नशे जी ज़रूरत कान्हे का। तव्हां असां वटि ईंदा एंजियोग्राफी कराइण जे लाइ, असां ॿ बुनियादी उन्हनि में रिपोर्ट्स कराईंदा आहियूं। हिकिड़ी ब्लड जी रिपोर्ट हूंदी आहे जंहिंमें ख़बर पवंदी आहे त उनजो जेको हीमोग्लोबिन लेवल आहे, जेको रत आहे उनजी बॉडी में पूरो आहे। ॿी जेका टेस्ट कराईंदा आहियूं असां गुर्दनि जी टेस्ट कराईंदा आहियूं, जंहिंमें ख़बर पवंदी आहे त उनजे जेके गुर्दा आहिनि उहे सही कमु कनि था पिया। उनजी टेस्ट इहा गुर्दनि जी इन करे कराईंदा आहियूं, जेका डाई यूज़ थींदी आहे एंजियोग्राफी में उहा गुर्दनि जे थ्रू ख़ारिज थींदी आहे ऐं असांखे गुर्दा जेके उहे सेहतमंद खपंदा आहिनि एंजियोग्राफी जे लाइ। उनखां बाद में असां बांह मां या जंग मां हिकिड़ी रग चूज़ कंदा आहियूं। उन में जेको कैनुला आम तव्हां कैनुला हणाईंदा आहियो, यूजुअली तव्हां हॉस्पिटल में वेंदा हूंदो, तव्हां कैनुला ड्रिप जी सूरत में या जॾहिं एंटीबायोटिक्स या ॿियूं इंजेक्शन्स लॻणियूं हूंदियूं आहिनि त कैनुला माण्हू हणाईंदो आहे। अहिड़ी साइज़ जो कैनुला हूंदो आहे जेको बांह मां या जंग मां असां हणाईंदा आहियूं ऐं उनखां बाद में पेशेंट होश में हूंदो आहे, सॼो प्रोसीजर पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आहे। असां उन सां प्रोसीजर जे दौरान जेको आहे ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा आहियूं। असां हुन मां दिलि में जेका आहे हिकिड़ो कैथेटर हूंदो आहे उहो इंट्रोड्यूस करे ऐं उनजा फ़ोटो दिलि जा वठंदा आहियूं। हिकिड़ी मशीन हूंदी आहे जेका उन मरीज़ जे रॻुनि जा फ़ोटो कढंदी आहे। जस्ट 10 खां 15 मिंटनि जो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे ऐं इहा उनजी एंजियोग्राफी में ख़बर पवंदी आहे त दिलि में उनजे किथे ऐं कहिड़ी जॻह ते रुकावट आहे। ऐं एंजियोप्लास्टी जेको प्रोसीजर आहे उनजी जेका ड्यूरेशन हूंदी आहे उहा 45 मिनट्स खां 1 आवर ताईं थी सघे थी। 1.5 आवर बि लॻी वेंदा कुझु जेकॾहिं कॉम्प्लिकेटेड केसिस आहिनि त। उन में बि कोई नशो न हूंदो आहे ऐं उहो साॻियो ई एंजियोग्राफी जेको प्रोसीजर हूंदो आहे उनजी ई कंटिन्यूएशन हूंदी आहे एंजियोप्लास्टी। फ़र्क़ु इहो हूंदो आहे त असां जेका रुकावट जेकॾहिं कंहिं रग में ॾिसंदा आहियूं त उन रग में असां स्टेंट जेको आहे उहो डिप्लॉय कंदा आहियूं। स्टेंट उन जॻह ते रुकावट में विझी करे उन रुकावट खे खोले छॾींदा आहियूं। हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो प्रोसीजर आहे, स्पेशली लाइफ सेविंग प्रोसीजर आहे। जॾहिं अटैक थिए थो, तव्हां इहो सोचो त 2017-18 खां पहिरीं जॾहिं हिते SICVD जा सेटअप्स न हुया त कंहिं माण्हू खे ख़ैरपुर में या सखर में जॾहिं अटैक थिए पियो त अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी जी गाइडलाइंस आहिनि त तव्हां 120 मिंटनि जे अंदरि अंदरि उनजी रग जेका आहे खोलियो हॉस्पिटल पहुचण खां पोइ। तव्हां सोचो त उहो माण्हू जेकॾहिं सखर खां मूव करे कराची जी तरफ़ त उनखे केतिरो टाइम लॻी सघे थो। उहो जेको टाइम ड्यूरेशन आहे उहो बेसिकली ख़तमु थी वेंदो हुयो ऐं अटैक जेको आहे एडवांस थी वेंदो हुओ। हिकिड़ी इंजेक्शन हूंदी हुई जेका लॻाई वेंदी हुई ऐं उन इंजेक्शन सां 60% चांसिस हूंदा हुआ त रग खुले, बक़ाया 40% जेके पेशेंट्स हूंदा उनजी रग खुली न सघंदी हुई ऐं नतीजतन उनजे हार्ट जो जेको पंप आहे उहो डैमेज थी वेंदो हुयो ऐं काफ़ी सारो पूरी जेका उनजी लाइफ हूंदी उहा मिज़रेबल कंडीशन में गुज़ारींदो। अॼुकल्ह असांजे हर डिस्ट्रिक्ट में तक़रीबन इहा सहूलियत मौजूदु आहे प्राइमरी एंजियोप्लास्टी जी। त तव्हांखे जेकॾहिं अटैक थिए थो त तव्हां पंहिंजे फौरी अनकरीब जे करीबी हॉस्पिटल आहे हुन पहुची वञो ऐं असां हुते मेक श्योर कंदा आहियूं असांजूं टीम्स हुते रेडी हूंदियूं आहिनि त उन में असां हुनजी जेका आहे एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी करे फौरी तौर ते हुनजी रग जेका आहे उहा 120 मिंटनि जे अंदरि अंदरि जेको टाइम आहे हुन में खोले छॾींदा आहियूं ऐं हिकु लाइफ सेविंग प्रोसीजर आहे।
इन में असांखे रिलक्टेंट न थियणु खपे, इन में कंहिं बि क़िस्म जो को जेको आहे वॾो को प्रोसीजर कोन्हे को जंहिंमें तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत आहे। पर गॾो गॾु हिकिड़ी शइ मां ज़रूरु अर्ज़ु कंदुमि त ॾिसो, हर प्रोसीजर जेको बि आहे, कंहिं बि क़िस्म जो प्रोसीजर हुजे, उन में पंहिंजियूं कॉम्प्लिकेशंस जेके आहिनि उहे थींदियूं आहिनि। 1 to 2% कॉम्प्लिकेशंस, 0.9%, 0.5% कॉम्प्लिकेशंस, मुख़्तलिफ़ प्रोसीजर्स जूं मुख़्तलिफ़ तरीक़े सां थींदियूं आहिनि। कोई बि प्रोसीजर जेको आहे कॉम्प्लिकेशन सां ख़ाली न आहे। स्पेशली तव्हां जेकॾहिं एमरजेंसी एंजियोप्लास्टी कयो था त उन में जेको आहे ज़ाहिर पेशेंट अटैक हूंदो आहे ऐं उन में कॉम्प्लिकेशन थियण जा चांसिस हूंदा आहिनि, पर वी मेक श्योर त उन में कॉम्प्लिकेशन न थियनि। ऐं असांजो जेको रिज़ल्ट आहे, जेका मोर्टेलिटी आहे, जेका असांजा 100 मां केतिरा पेशेंट्स असां सेव कयूं था, त असांजी जेका अल्हम्दुलिल्लाह SICD में मोर्टेलिटी रेशो आहे उहो असांजो 99% आहे। त 100 मां 99% असांजा प्रोसीजर जेके अल्हम्दुलिल्लाह सक्सेसफुल वञनि था ऐं उन में असांजी जेका आहे लाइफ सेविंग। बाक़ी जेका आम एंजियोग्राफी आहे उन जूं कॉम्प्लिकेशंस तमामु घटि आहिनि, यानी जेके अटैक खां बग़ैर मरीज़ असां वटि अचनि था ऐं असां पंहिंजी एंजियोप्लास्टी कराइनि था त उन्हनि जी कॉम्प्लिकेशन त उन खां वधीक घटि आहिनि। सो असांखे इहा कंफ्यूजन दूर करणु खपे त को एंजियोप्लास्टी या एंजियोग्राफी जेका आहे उहो को कॉम्प्लिकेटेड प्रोसीजर आहे ऐं उन असांखे असांजे ज़हननि खे हाणे इहा शइ क्लियर हुजणु खपे। ऐं जेकी बि कुझु परसेंटेज माण्हुनि जी रहिजी वई आहे, जेके अञा ताईं रिलक्टेंट हूंदा आहिनि त असां एंजियोग्राफी न करायूं, त उन्हनि खे इहा शइ मां अॼु चवणु चाहींदुमि तव्हांजे तवसुत सां त इन शइ खे तव्हां बिल्कुलु बि परेशान न थियो ऐं इट्स अ सेफ प्रोसीजर ऐं तव्हां जे लाइ इहो बहितरी जे लाइ आहे ऐं तव्हांखे फ़ाइदो तमामु घणो आहे इन शइ मां। ऐं इन शइ खे तव्हां रिलक्टेंट न थींदा कयो। जॾहिं बि असांजे हॉस्पिटल में अचो, तव्हांखे डॉक्टर रिकमेंड करे तव्हां फौरी तौर ते पंहिंजी एंजियोग्राफी या एंजियोप्लास्टी कराए छॾींदा कयो। उन में देरि करणु जेको आहे उहो कंहिं वॾे नुक़सान खे दावत ॾेई सघे थो। सर, खाधे खुराक जी अगरि असीं ॻाल्हि कयूं डॉक्टर साहब, त कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ा वेजिटेबल्स आहिनि, कहिड़ा फ्रूट्स आहिनि जेके असां पंहिंजी डेली लाइफ में इनकॉर्पोरेट कयूं, डेली कंज़्यूम कयूं, जंहिंसां कार्डियोवेस्कुलर डिज़ीज़िस ऐं को बि गुर्दे जी तकलीफ़, लंग्स जी, मेनली कार्डियोवेस्कुलर डिज़ीज़ खे कर्ब करण जे लाइ कहिड़ा फ्रूट्स एंड वेजिटेबल्स ऐं कहिड़ा डाइट चेंजिस असांखे आम माण्हू खे करणु खपनि? जी, सभ खां पहिरीं डाइट जे हवाले सां जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे उहो इहो चवे थो त डाइट उहा हुजे जेका कंसिस्टेंट हुजे। ठीकु आहे, इवन तव्हां वेट रिडक्शन जेके ट्रीटमेंट्स आहिनि उन में वेट रिड्यूस करणु हिकिड़ी शइ आहे, वरी उनखे मेंटेन करणु ॿी शइ आहे। सो डाइट जे लाइ पहिरीं त लाइन इहा यादि करे छॾियो त जेकॾहिं तव्हां डाइट में कंसिस्टेंट न आहियो त पोइ उहा डाइट तव्हांजे कम जी न आहे। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हां 1 महीनो डाइट कयो था तमामु स्ट्रिक्टली ऐं वरी 1 महीनो तव्हां पंहिंजो वेट बि रिड्यूस कयो था, उन खां बाद में तव्हां पंहिंजे पाण खे वरी छॾे ॾियो था, त इहा डाइट कंहिं कम जी कान्हे का। तव्हांखे कंसिस्टेंट रहणु खपंदो आहे ऐं डाइट शुड ऑलवेज बी कंसिस्टेंट। हाणे इस्तेमालु छा नाहे करिणो, पहिरियों मां तव्हांखे उहो थो ॿुधायां। जेकी बि ट्रांस फैट्स वारा जेके फूड आहिनि, असां ख़ासि तौर ते वॾे गोश्त जी मना कंदा आहियूं। जेकी ऑयल्स जेके यूज़ थियनि था उन्हनि में जेकी लो क्वालिटी वारा, स्पेशली असांजे ॻोठाणनि में जेको गी वारो इस्तेमालु आहे, इहे शयूं जेके आहिनि, फ्राइड शयूं जेकी बि आहिनि, स्पेशली असां शादी जे जेके मानी पचे थी या जेके ॿाहिरि होटल्स में जेको लो क्वालिटी वारो गी इस्तेमालु थिए थो, ऑयल इस्तेमालु थिए थो ऐं फ्राइड शयूं इस्तेमालु थिए थी, उन्हनि खां असां चवंदा आहियूं त तव्हां बिल्कुलु ई बचो। घर जी तव्हां जेका आहे उहा चिकन इस्तेमालु करे सघो था, घर जो जेको आहे वाइट मीट यानी फिश इस्तेमालु करे सघो था, पर उन में जेको ऑयल हुजे उहो घटि हुजे ऐं ऑयल जेको आहे उहो सुठी क्वालिटी जो हुजे। छो जो जेकॾहिं तव्हां क्वालिटी ऑफ ऑयल ते कंप्रोमाइज़ कंदा ऐं घटि प्राइस वारो, लो क्वालिटी वारो, चीपर क्वालिटी वारो इस्तेमालु कंदा त उहो तव्हांजी बीमारी जी सूरत में तव्हां खां डबल प्राइस वसूल कंदो आहे। सो उनजे करे तव्हांखे इन मामले में थोरो कॉन्शियस रहणु खपे। वेजिटेबल्स जी तव्हां ॻाल्हि कई त ग्रीन वेजिटेबल्स जेकी बि आहिनि, ऑलमोस्ट जेकी बि सब्जियूं आहिनि, तव्हांखे दिलि जे मसइले जे लाइ तमामु बहितरीनु आहिनि। त जेतिरो सब्जियुनि जो इस्तेमालु कंदव ओतिरो बहितरीनु आहे। कुझु अहिड़ी बीमारियूं हूंदियूं आहिनि जिन में असां जेका आहे कुझु जीअं शुगर जो मसइलो हूंदो आहे त में पटाटनि जी असां चवंदा आहियूं त उहे जेकी बि अंडरग्राउंड सब्जियूं आहिनि उन्हनि खां असां मना कंदा आहियूं त उहे शुगर लेवल थोरी जेका इंक्रीज़ कंदा आहिनि। पर दिलि जे हवाले सां तव्हां सब्जियुनि में काई मना कान्हे का, दालुनि में काई मना कान्हे का, तव्हां इस्तेमालु बिल्कुलु ठीकु। साईं डॉक्टर साहिब, अवां जी वॾी महिरबानी, लख तोरा तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना। हालांकि अॼु आचर जो ॾींहुं हो, छुटीअ जो ॾींहुं, अवां जो पंहिंजूं मसरूफ़ियातुनि ते हूंदे बि टाइम कढियो, अवां जी वॾी महिरबानी। सही। Thank you so much, Dr. Saab, for joining. नाज़रीन, पाण ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं पाण हिते वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस।
वेलकम बैक नाज़रीन, तहां ॾिसी रहिया आहियो वीकेंड विद आवाज़। असां वापसि आया आहियूं आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त पाण थोरी देरि पहिरियां इलाही सारनि टॉपिक्स ते बि ॻाल्हि ॿोल्हि कईसीं। बहरहाल हिकिड़ो ख़ासि टॉपिक असांजो इहो बि हुयो त अॼुकल्ह फॉलेज आहे, हार्ट अटैक आहे, इन खां अलावा ब्लड प्रेशर जा बि इशूज़ हलनि था। डॉक्टर साहिब सां ॻाल्हि ॿोल्हि कईसीं। असीं सम्झूं था त सिंध जो नौजवान कंहिं बि ज़िले जे नौजवान खां पुठियां कोन आहे। उन्हनि जे अंदरि महारत बि आहे, हू ॾाढा ॾाहा बि आहिनि, इंटेलेक्चुअल बि आहिनि, इंटेलिजेंट बि आहिनि, पर किथे न किथे असीं इन ॻाल्हि में थोरो पोइते रहिजी था वञूं त असां वटि कुझु शयुनि जी अनफॉर्चुनेटली अवेयरनेस न हुजे थी, ट्रेनिंग न हुजे थी, उन खां पोइ को पाथ नथो मिले। असीं फ़ैसिला पंहिंजा पाण कोन था करे सघूं त असांखे कहिड़ी फील्ड चूज़ करणी आहे। आऊं ॻाल्हि करियां पियो एजुकेशन जे हवाले सां, आऊं ॻाल्हि करियां पियो जॉब्स जे हवाले सां, आऊं ॻाल्हि करियां पियो पंहिंजे लाइफ गोल्स जे हवाले सां। सो इन मसइले खे पाण हल कीअं करे सघूं था। उहे नौजवान जेके तमामु घणियूं डिग्रियूं बि खणी घुमनि था, यूनिवर्सिटीज़ में बि पढ़नि था, पर स्टिल उन्हनि जो पाथ क्लियर कोन आहे त आख़िर उन्हनि खे किथे ऐं केॾांहुं वञिणो आहे। सो बहरहाल इन्हनि सभिनी टॉपिक्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु असांजे इन स्टूडियो में ॾाढो ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि। पाण माशाल्लाह IT इंफ्रास्ट्रक्चर, क्लाउड एंड साइबर सिक्योरिटी स्पेशलिस्ट आहिनि ऐं IT सां गॾोगॾु उन्हनि हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त ऐं कमाल जो कमु इनिशिएटिव कयो आहे जंहिंजो नालो आहे स्टार्टअप सिंध। स्टार्टअप सिंध आहे छा बेसिकली, आऊं चाहींदुसि बजाए इन जे जो आऊं पाण उनखे इंट्रोड्यूस करायां, उन जे बाबति तव्हांखे वज़ाहत ॾियां। चाहींदुसि त उन दोस्त खां ई पाण पुछूं ऐं इन प्लेटफॉर्म जे ज़रिए असीं सिंध जे नौजवाननि जी हेल्प कीअं करे सघूं था। असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद इलियास सुमरो साहिब। साईं भली कर करियां थो। साईं महिरबानी तव्हांजी। साईं इलियास साहिब, सभ खां पहिरियां तव्हां सुवाल इहो करणु चाहींदुसि त स्टार्टअप सिंध आहे छा, इन खे स्टार्ट करण जो अव्हांजो ख़्यालु कीअं आयो, अॻिते ही छा करणु वञे पियो, प्लीज़। स्टार्टअप सिंध साईं मल्टी डायमेंशनल हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। ही आऊं पाण जेको आहे सो रूरल एरिया सां तालुक़ु रखां थो ऐं मूं जेको आहे सो पंहिंजी एजुकेशन ॾाढी टफ टाइम में गुज़ारी। उन खां पोइ वरी जॉब में यानी तमामु घणी स्ट्रगल कई। ओके। पोइ मूं ॾिठो त असांजो जेको सिंध जो नौजवान आहे उहो महिनत ॾाढी करे थो, पंहिंजो रोज़मर्रा में स्ट्रगल जाम करे थो, पर हुनखे का डायरेक्शन न आहे। मतिलबु जेकॾहिं हू कंहिं बि फील्ड में वञे थो, का इंजीनियरिंग आहे, मेडिकल आहे या एग्रीकल्चर आहे, त हू जस्ट फॉर डिग्री पास करण जे लाइ उते वञे थो। उनखे इहा ख़बर न आहे त हाणे इहा डिग्री वठी करे ऐं अॻिते छा कंदुसि। त मूंखे हिते हिकिड़ी ज़रूरत महसूसु थी त छो न हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म खोलियां जंहिंसां असां पंहिंजे नौजवाननि खे काउंसल कयूं त तव्हां जेकॾहिं यूनिवर्सिटी में एडमिट आहियो त तव्हां अॻिते कीअं वधंदा या तव्हां पंहिंजी फील्ड कीअं सिलेक्ट कंदा, अॻिते वधण जा मौक़ा कीअं आहिनि, स्कॉलरशिप कीअं वठिबियूं। इन हवाले सां सॼो असां ही स्टार्टअप सिंध जेको आहे सो असां सां कुझु टेक्निकल एक्सपर्ट्स कुझु पाकिस्तान जा आहिनि, कुझु फॉरेन्स में आहिनि, जेके उहे उन्हनि खे गाइड कनि था, काउंसल कनि था त बाबा जेकॾहिं तव्हां हिन फील्ड में आहियो त तव्हां हीअ फील्ड सिलेक्ट कयो। हींअर जीअं तव्हांखे ख़बर आहे त दौर आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजीअ जो आहे, त इन फील्ड में कीअं अॻिते वधी सघिजे थो ऐं पंहिंजी फील्ड खे असां AI में कीअं ज़िम करे सघूं था। इन हवाले सां ई पूरो कंप्लीट प्लेटफॉर्म आहे। बिल्कुलु ठीकु। त इलियास, व्हाट डू यू थिंक कि हींअर असांजो जेको नौजवान आहे, तव्हां पाण चयो त इलाही महिनत करे थो, इलाही पंहिंजे स्ट्रगल बि करे थो इलाही, पर कंहिं हद ताईं हिकिड़ो असां गैप ॾिसूं था पंहिंजी सोसाइटी में, जंहिंमें असांजो स्टूडेंट यूनिवर्सिटी वञे थो, एजुकेशन हासिलु करे थो ऐं उन खां पोइ उनखे ख़बर न आहे त हाणे जॉब लाइ कीअं अप्लाई कयां, स्कॉलरशिप कीअं हासिलु कयां। इन प्रोसीजर जे बारे में थोरो ॿुधाईंदा ऐं इन गैप खे स्टार्टअप पाकिस्तान कहिड़े प्रोसीजर ऐं मैथड सां फिलअप पियो करे। स्टार्टअप सिंध बेसिकली असां जेको आहे सो हींअर हाणे जेको आहे सो यूनिवर्सिटीज़ में वञी करे सेशन्स कयूं था। त जेकॾहिं को ॿार कंहिं बि फील्ड में पंहिंजी एडमिशन वठे थो त असीं उन्हनि खे रोड मैप ॾसियूं था। त फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी पढ़ी रहिया आहियो त इन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी प्रैक्टिकल कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कयो। असांजो ॿार थ्योरिटिकली त जाम थो पढ़े, पर प्रैक्टिकल जी ॾाढी वॾी कमी आहे। उन जे करे ई असांखे परेशानी थिए थी जो हू 16 साल 18 साल पढ़ी करे ऐं जॉब सर्चिंग बाद में थो करे। पर हुअणु ईअं खपे त जीअं ई हू यूनिवर्सिटी जॉइन करे त पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ उतां खां ई शुरू करे छॾे। छाकाणि त हींअर दुनिया त ग्लोबल वर्ल्ड आहे, तव्हांखे ऑनलाइन किथे हज़ारनि लखनि जी तइदाद में नौकिरीज़ आहिनि, पोइ चाहे उहो एज़ अ इंटर्नी हुजनि या कुझु बि हुजनि, पर जेकॾहिं प्रोफेशनल लाइफ उहा स्टार्ट कंदो
त हू 4 सालनि खां पोइ हिकिड़ो प्रोफेशनल ऐं तयारु थी ॿाहिरि निकिरंदो ऐं हुनखे जॉब मिलण को मसइलो न हूंदो। इन हवाले सां असां नंढा नंढा सेशन्स ऑनलाइन सेशन रखंदा आहियूं, ऑन प्रेमिसिस सेशन रखंदा आहियूं, उते टेक्निकल एक्सपर्ट घुराए करे उन्हनि जी कैरियर काउंसलिंग कंदा आहियूं। बिल्कुलु ठीकु। अच्छा इलियास साहिब, सभ खां वॾो इशू नौजवाननि सां कहिड़ो ॾिसो था रिगार्डिंग एजुकेशन, रिगार्डिंग यूनिवर्सिटीज़, रिगार्डिंग जॉब्स etc? असां वटि हींअर माशाल्लाह यूनिवर्सिटीज़ त जाम थी वियूं आहिनि ऐं उन्हनि में तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि, पर असांजा जेके रूरल एरियाज़ आहिनि उन्हनि खे फाइनेंशियली तमामु घणा इशूज़ आहिनि। हिकिड़ो ॿारु जेकॾहिं के हारी जो आहे त हाणे उहो सोचे थो त पंहिंजे ॿार खे यूनिवर्सिटी त मोकिलियां, यूनिवर्सिटी फ़ी खणी बियर कयां, पर हुनजा जेके रेज़िडेंशियल एक्सपेंसिस आहिनि उहे कीअं बियर कंदुसि। इन हवाले सां बि असां स्टार्टअप सिंध में इहो हिकिड़ी नंढड़ी शइ इहा शुरू कई आहे त कंहिं ॿार खे का अहिड़ी का परेशानी आहे जंहिं करे हुन बुक्स न आहिनि या फीस में इशूज़ आहिनि, त असां पंहिंजी कोलाबोरेशन सां गॾिजी करे हुनजी फीस ऐं इहे शयूं बियर कंदा आहियूं त उहो जीअं ॿारु अॻिते वधी सघे। ऐं ॿियो वॾे में वॾो इशू असांजे ॿारनि वटि इहो आहे त हुननि खे सरकारी जॉब खपे। हालांकि सरकारी हाणे हर को त सरकारी जॉब नथो वठी सघे न, हर को उन में नथो वञी सघे, त प्राइवेट जॉब आहिनि उहे अहिड़ियूं आहिनि जेके सरकारी जॉब खां 1000 गुना सुठियूं आहिनि। त असांजे माण्हू खे इहो बि सोचणु खपे त रुॻो सरकारी जॉब मक़सदु न आहे, दुनिया में बिज़नेस बि आहे, दुनिया में कंपनीज़ खोलण बि आहे, दुनिया में ॿियो खोड़ सारा कम आहिनि जेके उहे करे सघनि था। इन हवाले सां बि असां उनखे काउंसिल कंदा आहियूं त पाण नंढा नंढा प्रोजेक्ट्स, नंढा नंढा बिज़नेस उहे कीअं था शुरू करे सघनि। ख़ासि करे अदिल लाइ असां चवंदा आहियूं त हैंडीक्राफ्ट जो कमु कंदियूं, ॿिया खोड़ सारा कमु कंदियूं, त उन्हनि जा ऑनलाइन स्टोर ठाहिनि, उहे ऑनलाइन शयूं खपाइनि जीअं हींअर दुनिया एमेज़ॉन ऐं ईबे तव्हां ॾिसंदा हूंदव त सॼियूं शयूं हलनि थियूं। जी बिल्कुलु। या सर व्हाट डू यू थिंक, असां वटि हिकिड़ो तव्हां स्किल्स जी ॻाल्हि कई, त स्किल्स तमामु इम्पॉर्टेंट आहिनि जेॾी महिल तव्हां ट्रांज़िशन हिकिड़ो स्टूडेंट कंदो आहे फ्रॉम यूनिवर्सिटी लाइफ टू प्राइवेट लाइफ और इवन टू अ गवर्नमेंट जॉब, स्किल सेट तमामु इम्पॉर्टेंट आहे। त छा था सम्झो त स्टार्टअप पाकिस्तान, स्टार्टअप सिंध जेको आहे, छा स्किल्स जे जेको गैप आहे उनखे फिलअप करण जी कोशिशि करे पियो? छा स्किल डेवलपमेंट जे तरफ़ तव्हां फोकस कयो पिया? अगरि करियो पिया त कहिड़ा स्किल्स आहिनि जिन ते तव्हां हींअर करंटली तमामु ज़्यादा फोकस करे रहिया, स्पेशली फॉर वुमेन एज़ वेल? असां जेको आहे सो इनिशियली हाणे कुझु कोर्सिस लॉन्च कया आहिनि, जीअं ग्राफिक डिज़ाइनिंग आहे, वेब डेवलपमेंट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, ऐं जेको आहे सो एमेज़ॉन जा नंढा नंढा कोर्स अथव, ड्रॉप शिपिंग कीअं थींदी या हू पंहिंजा प्रोडक्ट्स सेल कीअं कंदा, इन हवाले सां असां ऑनलाइन कुझु कोर्सिस शुरू कया आहिनि। ऐं उन खां पोइ वरी असां उन्हनि जेकॾहिं हू चवंदा त असांखे ऑन प्रेमिसिस खपे त पोइ असीं उनखे गाइड कंदा आहियूं त ही सेंटर या ही इदारो जेको आहे उहो फ्री ऑफ कॉस्ट कोर्सिस ऑफर करे थो, तव्हां हिन में एडमिशन कीअं वठंदा हो, असां उनखे प्रॉपर गाइडेंस ॾेई करे उन्हनि में एडमिट कराईंदा आहियूं। ऐं आउं चवां थो त इहा ई हिकिड़ी नंढी कोशिशि आहे जंहिंसां असां इहो जेको अकेडमिक ऐं इंडस्ट्री गैप आहे इनखे फिलअप करे सघूं था। बिल्कुलु ठीकु। इलियास साहिब, आउं सम्झां थो त नौजवाननि सां हिकिड़ो ॿियो बि वॾो इशू आहे, पॉसिबल आहे तव्हां उन्हनि खे एड्रेस बि कयो हुजे उन इशू खे। उहो इशू इहो आहे त यूनिवर्सिटीज़ ऐं इंडस्ट्रीज़ जे विच में तमामु घणो गैप आहे, छाकाणि त इंडस्ट्रीज़ इन शइ जूं क़ाइल आहिनि HEC जी तरफ़ां त बाबा अवां न्यू जेके पोस्ट ग्रेजुएटेड आहिनि, जेके पास थियनि था, उन्हनि खे तव्हां नौकरियूं ॾींदो, पर नौकरियूं त ठीकु, उन्हनि खे इंटर्नशिप जो बि मौक़ो नथो मिले। इन बाबति छा चवां? अवांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, पर हाणे हींअर रिसेंटली मूंखे कायदेमाम यूनिवर्सिटी नवाबशाह जेकी इंजीनियरिंग साइंस टेक्नोलॉजी आहे उन एज़ ए एक्सटर्नल बोर्ड मेंबर करे रखियो आहे इंडस्ट्रीज़। त हींअर असांजी कुझु मीटिंग्स थींदियूं आहिनि जिन में असां इहो इख़्तियार रखूं था त हिते ही सब्जेक्ट रखिया वञनि, ही सब्जेक्ट जेको आहे सो हटाए वञनि। उन में असां जेको आहे सो उनखे सजेस्ट कयो त हींअर दौर जेको आहे सो थियोरिटिकल खां, छाकाणि त AI एॾो त मतिलबु आसानी करे छॾी आहे जो तव्हांखे हर शइ जेको आहे न इज़ीली मिली थी वञे, पर ॿार जेकॾहिं प्रैक्टिकल न आहे त पोइ ॿार ॾाढो जेको आहे न उहो स्ट्रगल करे थो जॉब जे हवाले सां या पंहिंजे कैरियर जे स्टार्ट करण जे सां। त असां उन्हनि खे चयो त ऑनलाइन कुझु सर्टिफिकेशन थींदियूं आहिनि जेके प्रैक्टिकल ॿारनि खे उहो ॾाढो कमु ॾींदियूं, जीअं AWS आहे, गूगल आहे, या जेको आहे सो गिटहब आहे, खोड़ सारियूं सर्टिफिकेशन आहिनि टेक्नोलॉजी हवाले सां, त उहे उन्हनि खे कराइनि ऐं उन खां पोइ प्रैक्टिकल लैब्स उन जूं वठनि। हींअर त माशाल्लाह लैब्स ते बि जाम कमु थी रहियो आहे, पर असांजा कुझु अहिड़ा डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें प्रैक्टिकल आहे ई कोन, त उन हवाले सां असां उन्हनि खे उहो सजेस्ट कयो आहे ऐं गवर्नमेंट बि हिन में इनिशिएटिव वरिता आहिनि, पंहिंजा कुझु प्रोग्राम शुरू कया आहिनि जंहिंसां हू ॿारनि खे प्रैक्टिकल कराइनि था त जीअं हीअ इंडस्ट्री ऐं एकेडमिक गैप कवर थी सघे।
बिल्कुलु ठीक जी इहा सर असां हिकिड़े तमामु तव्हां गैप्स जी ॻाल्हि कई, इंडस्ट्रियल गैप जी ॻाल्हि कई। असां वटि सिंध में काफ़ी कुझु अहिड़ा इंस्टीट्यूट्स आहिनि, कुझु NGOs आहिनि, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशंस जेके स्किल्स सेखारे रहियूं आहिनि, स्किल्स इम्पार्ट करे रहियूं, चाहे उहा ई-कॉमर्स हुजे, ड्रॉप शिपिंग, Amazon PPC जूं स्किल्स, ये तमामु सर्विसिस सेखारे रहिया आहिनि। मतिलबु ऑनलाइन बि काफ़ी सारा कोर्सिस अवेलेबल आहिनि। छा स्टार्टअप सिंध कंहिं तरीक़े सां को जॉब प्लेसमेंट जी फैसिलिटी प्रोवाइड करे पियो ॿारनि खे, या उन हवाले सां गाइडेंस प्रोवाइड करे पियो? छो त अक्सर असां ॾिसूं था त NGOs में हिकिड़ो डिपार्टमेंट्स हूंदा आहिनि जेके इंडस्ट्रियल प्लेसमेंट जा डिपार्टमेंट्स हूंदा आहिनि, जेके थींदा आहिनि ऑन द बेसिस एंड कम्युनिकेशन एंड पार्टनरशिप विद कंपनीज़ एंड कॉर्पोरेट क्लब। इन जे हवाले सां थोरो असांखे ॿुधाईंदो। इन जे हवाले सां असां छा कयो आहे त कराची में हिकिड़ी टेक्नोलॉजी कम्युनिटी असां इनिशिएटिव वरितो आहे, जंहिंमें 100+ असां वटि एक्सपर्ट्स आहिनि जेके डिफरेंट कंपनीज़ में कमु कनि था। पोइ असीं छा कंदा आहियूं त उहे छोकिरा असांखे रीच आउट कंदा आहिनि, असांजे स्टार्टअप सिंध ते ओपनली नंबर्स ॾिनल आहिनि, ईमेल्स ॾिनल त तव्हां कॉन्टेक्ट कयो। पोइ उन्हनि में असां कुझु इदारा आहिनि जिन सां असांजो जेको आहे सो MOU साइन आहे, जेके उन्हनि खे इंटर्नशिप ऑनलाइन जेको आहे सो ऑफर कंदा आहिनि। उन खां पोइ वरी असीं छा कंदा आहियूं, उन्हनि जूं CVs कलेक्ट करे ऐं उहे उन्हनि डिफरेंट कंपनीज़ में रेफर कंदा आहियूं त जीअं हू पंहिंजो इंटरव्यू ॾेई सघनि। हाणे उहे थींदा त उन स्किल्स ते, उन पंहिंजे कम ते, पर असां एतिरो करे सघूं था जो असीं उन्हनि खे रेफर करे ऐं हुननि खे रेकमेंड कंदा आहियूं त भाउ तव्हां हिन जो इंटरव्यू वठो, जेकॾहिं ही तव्हांजे एनवायरमेंट में फिट आहे त हिन खे हायर कयो। बिल्कुलु ठीकु। अच्छा इलियास साहिबु, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त असीं नौजवान कुझु थोरो माण्हू कड़ो सच बि ॻाल्हाए, असीं नौजवान ईअं चाहींदा आहियूं त बाबा असां वटि सालन तयारु थी प्लेट में रखी असांजे साम्हूं रखियो वञे ऐं उहो असीं खाऊं। इन जो मक़सदु आहे त नौजवान चाहींदा आहिनि त उन्हनि जे डोर स्टेप ते जॉब कॉल लेटर अचे ऐं उन खां पोइ वञे, पंहिंजे पारां कोन पतोड़ींदा आहिनि। इन बाबति छा ख़्यालु आहे? इहो बिल्कुलु असां वटि ख़ासि करे जेको इंटीरियर सिंध में आहे इहो ट्रेंड वॾो आहे त असीं जेको आहे सो का प्राइवेट साइड का डिग्री वठी करे ऐं कंहिं सोर्स सां का जॉब हासिलु कयूं, ऐं इहो ट्रेंड हली बि रहियो आहे। पर इहो उन्हनि जे कैरियर लाइ ऐं असांजी सिंध लाइ या असांजे सिंध जे भलाई लाइ तमामु नुक़सानकार आहे। छाकाणि जेकॾहिं कॉम्पिटेटिव माण्हू जेके आहिनि ऐं उहे उन्हनि सीट्स ते न हूंदा त उहे सिस्टम कीअं हलाईंदा? सिस्टम न हलंदो त तव्हां जा घणा ई खोड़ सारा ड्रॉबैक्स शुरू थी वेंदा। बिल्कुलु। ऐं असांजे ॿार खे या असांजो जेको नौजवान आहे, असीं उन्हनि खे इहो ई चवंदा आहियूं त बाबा महिनत सां ई सभु कुझु आहे, महिनत कंदा पंहिंजो वधंदा त तव्हां नालो बि कमाए सघो था ऐं तव्हां पंहिंजी का मंज़िल बि माणे सघो था। बाक़ी जेकॾहिं तव्हां चओ था त हिकिड़ी शइ असांखे बसि केरु अची उहा रेडी थी ऐं वात में उहो गिरह विझे त उहो घणो टाइम हली न सघंदो, सर्वाइव न करे सघंदो। छाकाणि त हाणे दौर चेंज थी रहियो आहे, हर शइ ऑनलाइन अची रही आहे ऐं इहे जेके कॉपी कल्चर ऐं इहे जेके सोर्स वारा कल्चर इहे अल्टीमेटली ख़तमु थियण वारा आहिनि। पोइ अहिड़ा ॿार जेके चवनि था त असांखे घर वेठे हर शइ मिले त उहे सर्वाइव न करे सघंदा मुंहिंजे हिसाब सां। त असां नॉर्मली हींअर हिकिड़ी कॉन्वर्सेशनल अगरि उन बारे में कयूं पिया त थोरो कराची जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। कराची जो लाइफ स्टाइल इज़ वेरी डिफरेंट, कराची में 9 to 5 इज़ वेरी डिफरेंट, एजुकेशन सिस्टम सीम्स टू बी वेरी डिफरेंट, राइट? असांजो जेको रूरल जो ॿारु अचे थो या हैदराबाद मां अचे थो या नॉर्थ खां अचे थो, जितां बि उहो छा हिते हिकिड़ो जेको आहे सो रेलेवेंस गैप फील करे थो, उन खां पोइ कनेक्शन गैप, कम्यूनिटी गैप, हिकिड़ो न्यू लाइफ स्टार्ट करे थो कराची में। उन हवाले सां थोरो असांखे ॿुधाईंदव, तव्हां कहिड़ा सजेशन्स ॾींदव ऐं तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे पंहिंजे जेके तव्हां सां गॾु आहिनि इन स्टार्टअप सिंध, उन्हनि खे तव्हां कीअं गाइड कंदा आहियो टुवर्ड्स द लाइफ इन कराची एंड हाउ टू मेक इट इन प्राइवेट? अभी रहूं अव्हांखे थोरो डिस्टर्ब कंदुसि, बल्कि इलियास साहब खे बि इंटरप्ट करणु चाहींदुसि। ऐं चाहींदुसि त ॾाढो ख़ासि सुवालु आहे ऐं हिते थोरो ब्रेक वठी वठूं ताकी सस्पेंस हुजे नाज़रीन जे लाइ। नाज़रीन, अव्हांखे वञिणो केॾांहुं कोन आहे, रहणो आहे असां सां गॾु। कॾहिं कॾहिं ज़बान जेका आहे न असांखे साथ न ॾींदी आहे, जॾहिं तव्हांजी ख़ासि तौर ते नाश्तो न थियलु हुजे। अॼु ईअं ई थियो आहे, असांजो नाश्तो कोन थियलु आहे। सो बहरहाल अव्हांखे असां सां गॾु रहणो आहे। मिलूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन, असां वापस आया आहियूं ऑन वीकेंड विद आवाज़। जी मौर्य जी लियास कराची के आउं चवंदमि ही हिकिड़ो मेट्रोपॉलिटन सिटी आहे ऐं हिते तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, पर असांजो जेको रूरल एरिया मां जेको नौजवान तालुक़ु रखे थो न, उहो सम्झे थो हिते जेको आहे न असीं को फॉरेन वञी रहिया आहियूं, कोई परॾे आहे ऐं घर छॾिणो पवंदो ऐं कुझु करिणो पवंदो। इन सां असां पंहिंजे हिन सेशन में उनखे गाइड कंदा आहियूं त बाबा कराची में तव्हांखे हज़ारे मौक़ा, तव्हां सुबुह जो पढ़ी सघो था, शाम जो जॉब करे सघो था, या वरी शाम जो वीकेंड क्लासिस वठी करे सुबुह जो पंहिंजी जॉब कंटिन्यू कयो। पर तव्हां हिते पंहिंजो प्रोफेशनल कैरियर बि ऐं अकेडमिक कैरियर ॿई गॾु हलाए सघो था। हिते तव्हांखे ॿाहिरि वञण जा मौक़ा, हिते तव्हांखे जेको आहे बिज़नेस इनिशिएटिव वठण जा मौक़ा तमामु घणा मिलनि था। सुठनि सुठनि माण्हुनि सां तव्हां उथी वेही सघो था, दुनिया जो हर इदारो हिते आहे, हर एम्बेसी आहे, हर मौक़ो तव्हांखे मिली सघे थो। बसि इहो आहे जो तव्हांखे सर्वाइव करण लाइ थोरो कुझु टाइम तव्हांखे स्ट्रगल करणी पए थी, पोइ उन खां पोइ कराची तव्हांखे जेको आहे न ज़मीन खां आसमान ताईं पुॼाए सघे थी। उन में तव्हां हींअर त माशाल्लाह असांजी कम्यूनिटीज़ ॾाढो स्ट्रॉन्ग आहिनि, उहे हिक ॿिए खे हेल्प कनि थियूं, मदद कनि थियूं, ऐं असीं बि 24/7 चवंदा आहियूं त बाबा का बि शइ जी ज़रूरत आहे, कोई इंटरव्यू ॾियणु अचे थो त असीं हुनखे स्पेस बि ॾींदासीं ऐं हुनखे गाइड बि कंदासीं त तव्हांखे इंटरव्यू कीअं ॾियणो आहे ऐं तव्हां जेको आहे सो कीअं कीअं पंहिंजे हिन शइ खे कंटिन्यू करे सघो था। सो कराची आउं त सजेस्ट कंदुसि त बाबा हीउ दुबई खां घटि न आहे। कराची में तमामु घणा तव्हांजे अॻिते वधण जा मौक़ा आहिनि ऐं इनखे अवेल कयो, ऐं हीउ तव्हांजो शहर आहे ऐं सिंध जो दिलि आहे, जंहिंसां अचो ऐं पंहिंजे कैरियर जी स्टार्ट कयो। बिल्कुलु ठीकु। इलियास साहिबु आउं इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदुसि, असांजी यूनिवर्सिटीज़ में इलाही सारा कोर्सिस हलनि था, हर डिग्रीअ में मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स हलनि था, लेकिन कुझु सब्जेक्ट्स वरी हिन वक़्त जे दौर सां इररिलेवेंट थी चुका आहिनि। अमी थोरी देरि पहिरियों जीअं चयो त अमी बोर्ड जा मेंबर आहियो ऐं अमी चाहियो त सब्जेक्ट ऐड बि कराए सघो था, माइनस बि कराए सघो था, छा अव्हां जी उन सजेशन खे उते एप्रूव कयो वेंदो आहे आसानीअ सां या न? छाकाणि त असां ॾिठो आहे त इलाही सारी ओल्ड मैनेजमेंट चेंज खे रेज़िस्ट कंदी आहे। छा चवणु आहे? अव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त असां जेको ॿार के यूनिवर्सिटी में पढ़े थो त उहो तक़रीबन 40 खां 42 सब्जेक्ट्स पढ़े थो, और उन 40 खां 42 में जेकॾहिं 8 खां 10 इररिलेवेंट हूंदा त उनखे उहे अॻिते पंहिंजे कैरियर में को फ़ाइदो न ॾींदा। ऐं हींअर रिसेंटली असां इहो कमु कयो आहे ऐं उनखे उन्हनि यूनिवर्सिटी वारनि बाइकादे अप्रूव करे ऐं उन्हनि चयो त वाक़ई ही वक़्त जी ज़रूरत आहे ऐं हिननि खे असांखे सब्जेक्ट्सनि खे रिप्लेस करणु खपे, छाकाणि त दुनिया चेंज थी चुकी आहे। हाणे उहे पुराणा सब्जेक्ट, पुराणा दौर ख़तमु थी चुका आहिनि। हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे, साइबर सिक्योरिटी जो दौर आहे, टेक्नोलॉजी जो दौर आहे, त उन में असांखे सब्जेक्ट्स अपडेट करणा ई पवंदा। सो इन हवाले सां बि असीं जेको आहे सो रिक्वेस्ट ऐं जेको आहे सो उनखे काउंसिल कंदा रहंदा आहियूं त इहो सिलेबस अपडेट हुअणु लाज़मी आहे, दुनिया सां क़दम ब क़दम हलणु लाज़मी आहे। बिल्कुलु ठीकु जी। इलियास, AI ट्रेंड्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हींअर AI असांखे नज़र थो अचे त क्रिएटिव स्पेस में, कॉपी राइटिंग स्पेस में या क्रिएटिव इमेजरी प्रोडक्शन स्पेस में AI has been dominating completely. Claude, ChatGPT, all of these AI softwares, कुछ अहिड़ा बि सिचुएशंस आहिनि जंहिंमें वॾियूं वॾियूं कॉर्पोरेट ऑर्गेनाइज़ेशंस जेके स्टेबल जॉब्स कंसिडर कयूं वेंदियूं हुयूं इन द टेक मार्केट, उन्हनि वॾा वॾा ले ऑफ्स कया आहिनि जस्ट बिकॉज ऑफ AI। ऐं माण्हुनि खे ख़दशो बि आहे, यंग जनरेशन खे बि आहे त असां पुराणा सिलेबस, जीअं इम्तियाज़ हींअर ॻाल्हि कई त पुराणो सिलेबस आहे असांजो, असांजे कोर्स खे रिवाइज़ थियण जी ज़रूरत आहे। AI ट्रेंड्स जे बारे में असांखे थोरो ॿुधाईंदव ऐं हाउ रैपिडली इज़ AI ग्रोइंग ऐं उनजी नीड केतिरी वधी रही आहे? ॾिसो, AI हींअर वक़्त जी ज़रूरत थी वियो आहे, उन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि त कुझु ड्रॉबैक्स बि आहिनि, त हर शइ खे इस्तेमालु करण जो को तरीक़ो आहे। हाणे AI जेको आहे सो तमामु घणियूं शयूं रिप्लेस करे चुकी आहे। जेकॾहिं अॻे वेब डेवलपर छा कंदो त हिकिड़ी वेबसाइट ठाहींदो त उन में के 2-3 वीक्स लॻाए छॾींदो, हींअर तव्हां AI खे ॾियो त तव्हांखे विदिन आवर्स जेको आहे सो या विदिन मिनट्स उहा वेबसाइट रेडी करे ॾेई सघे थो। पर इहो इन में इहो बि हूंदो आहे त उनखे सम्झण या उन सां ॻाल्हाइण या उनखे प्रॉम्प्ट ॾियण जो तरीक़ो हूंदो आहे, उन लाइ तव्हांखे नॉलेज खपे। त AI जो पॉज़िटिव जेकॾहिं असां वठूं त तमामु घणा फ़ाइदा आहिनि। तव्हां पंहिंजे अकेडमिक कैरियर में या प्रोफेशनल कैरियर में ॿई उन सां गॾोगॾु खणी करे पंहिंजी ग्रोथ खे तमामु घणी तेज़ी सां वधाए सघो था। पर उन जा कुझु ड्रॉबैक्स बि आहिनि त तव्हां फुली उन ते डिपेंडेंट न हुजो, तव्हां पंहिंजे उनखे जेको आहे न इंटेलिजेंस खे बि इस्तेमालु कयो, छाकाणि त AI जेको आहे सो तव्हांजे प्रॉम्प्ट ते डिपेंड करे थी। प्रॉम्प्ट में जेकॾहिं तव्हां थोरी घणी हेठि मथे कई त उनजो आंसर उन लिहाज़ सां हूंदो, छाकाणि त हू AI जेको आहे सो सॼी तव्हांजी उन हिस्ट्री ते, उन चैट ते, उन सॼो ईअं कमु कंदी आहे, तव्हांजे प्रॉम्प्ट ते कमु कंदी आहे। बिल्कुलु ठीकु।
अच्छा इलियास साहिब हिकिड़ी ॻाल्हि आऊं अव्हां खां पुछणु चाहियां बीइंग IT इंफ्रास्ट्रक्चर ऐं तव्हां साइबर सिक्योरिटी स्पेशलिस्ट आहियो ऐं IT खे बहितर तरीक़े सां सम्झो था हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेको इशू आहे ॿारनि सां या नौजवाननि सां जेके ॻोठियुनि में वेठल आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि जो चवणु आहे त असां वटि कंप्यूटर बि आहे असां वटि इंटरनेट बि आहे असां वटि मोबाइल बि आहे पर गाइडलाइन कोन आहे असीं पंहिंजो स्टार्टअप कीअं स्टार्ट करियूं यूट्यूब जे ज़रिए सोशल मीडिया जे ज़रिए अर्निंग कीअं स्टार्ट करियूं ऐं ट्रेनिंग्स किथां वठूं इन्हनि सभिनी शयुनि बाबति कलेक्टिवली तव्हांजो छा चवणो हूंदो जो ऐं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म आवाज़ टीवी जे सहकार सां सभिनी खे इन्विटेशन ॾियां थो जे करे इन हवाले सां असांजो नौजवान किथे फाथल आहे त असां वटि टेक्निकल एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि जेके उनखे गाइड कंदा को बिज़नेस स्टार्ट करणु चाहे थो या कोई यूट्यूब चैनल खोलणु चाहे थो या वेबसाइट ठाहिणु चाहे थो या फ्रीलांसिंग कैरियर स्टार्ट करणु चाहे थो त असीं 24/7 अवेलेबल आहियूं उन खां अलावा जेको आहे सो यूट्यूब ते तमामु घणा हज़ारनि जी तइदाद में ट्यूटोरियल्स पिया आहिनि हू वञी करे उते उनखे फॉलो करे सघनि था त हू पंहिंजो कैरियर बीइंग अ बिज़नेसमैन या बीइंग अ प्रोफेशनल कीअं स्टार्ट करे सघनि था ऐं उन खां अलावा हींअर त तव्हां ॾिसो त दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे हर शइ तव्हांजी मोबाइल में अवेलेबल आहे जेकॾहिं ऐं मोबाइल जो तव्हां पॉज़िटिव तरीक़े सां इस्तेमालु कंदा त हिकिड़ो वॾो फ़ाइदेमंद ऐं हिकिड़े हथियार जे तौर ते तव्हां इस्तेमालु करे सघो था सोशल मीडिया खे बि ऐं जेको आहे सो इलेक्ट्रॉनिक ऐं सॼी मीडिया खे जी सो इलियास असां इहा ॻाल्हि कई त यूट्यूब चैनल अगरि तव्हांजे स्टार्टअप सिंध वटि अची करे अगरि केरु यूट्यूब चैनल खोलणु चाहे या फ्रीलांसिंग करणु चाहे काउंसलिंग चाहे टेक्निकल सपोर्ट चाहे त स्टार्टअप सिंध इज़ गोइंग टू हेल्प दम विद दैट करेक्ट छा अगरि को कुझु कोर्सिस आहिनि जीअं AI कोर्सिस आहिनि AI ऑटोमेशन जा कोर्सिस आहिनि Amazon PPC टाइप कोर्सिस आहिनि जेके इन्हनि कोर्सिस में जेॾी महिल असांजो ॿार इहे कोर्सिस सिखे थो या स्किल्स डेवलप थो करे त उन खां फ़ौरन बाद उनजी जेका जॉब प्लेसमेंट या उनजी एक्सपेक्टेशन आहे उहो फ्रीलांस जी तरफ़ ज़्यादा आहे डॉलर में अर्न करण जी तरफ़ ज़्यादा थी हुजे छो त असां वटि हिते प्राइवेट मार्केट में Amazon PPC जी सेपरेट का जॉब पोज़ीशनिंग अचणु तमामु मुश्किल आहे पर ग्लोबल मार्केट में उनजी डिमांड इलाही ज़्यादा आहे त छा फ्रीलांसिंग में उनखे क्लाइंट्स हैंडल करण में अपवर्क में फाइवर में छा स्टार्टअप सिंध हेल्प कंदी आहे उन्हनि स्टूडेंट्स खे बिल्कुलु कंदी आहे छाकाणि ॾिसो तव्हां जेकॾहिं फ्रीलांसिंग शुरू कंदा न तव्हांखे टेक्निकल स्किल्स सां गॾोगॾु कम्युनिकेशन स्किल्स बि अचणु खपनि जे तव्हां कस्टमर सां जेको आहे सही माना में कम्युनिकेट करे सघो कस्टमर तव्हां ईंदो ई ईअं जो तव्हांखे का शइ जॾहिं खपाइणु अचे छाकाणि त तव्हां ॾिसो न हाणे फ्रीलांसिंग में जेकॾहिं अपवर्क ऐं फाइवर जी तव्हां ॻाल्हि कई उते वञो त उते त माण्हू लखनि जे तइदाद में आहिनि इलाही एक्सपीरियंस ऐं जेको आहे सो वेल मैनेज माण्हू वेठा आहिनि त हू तव्हां वटि छो ईंदो उहो तव्हां वटि तॾहिं ईंदो जेकॾहिं तव्हांजा कम्युनिकेशन स्किल टाइट हूंदा ऐं तव्हांखे का शइ खपाइण जंहिंखे पाण चऊं उहा ईंदी त तव्हां उनखे ग्रैब करे सघो था इन हवाले सां असीं बिल्कुलु गाइड कंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां काफ़ी छोकिरा इन फील्ड में सेट करे चुका आहियूं जेके हींअर पंहिंजा नंढा नंढा स्टार्टअप्स बल्कि नंढा नंढा सॉफ्टवेयर हाउसिस बि हलाए रहिया आहिनि अच्छा इलियास साहिब आऊं हिकिड़ी ॻाल्हि अव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदुसि त ख़ासि तौर ते जॾहिं छोकिरा अचनि था अगरि कुझु माण्हू तव्हां वटि ईंदा हूंदा उन्हनि जूं आम क्यूरीज़ कहिड़ियूं हुजनि थियूं उन्हनि जे अंदरि कहिड़ा एरियाज़ हुजनि था जिन खे उन्हनि खे इम्प्रूव करणु घुरिजे पॉलिश करणु घुरिजे फॉर गेटिंग अ ग्रेट जॉब ॾिसो हींअर असां वटि जेके करंटली मसइला हली रहिया आहिनि त हुननि सां पहिरियों इहो हूंदो आहे त साईं असां इंटरव्यू कीअं ॾियूं या असां कहिड़ी फील्ड में जेको आहे न वञूं सभ खां वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हुन ॿार खे इहा ख़बर ई कोन्हे रोड मैप जी त आउं हाणे 4 साल जी IT डिग्री त करे आहियां पर हाणे कहिड़ी जॉब ग्रैब कयां इन हवाले सां असां हुनखे ॿुधाईंदो बाबा तव्हां टेक्निकली पंहिंजे पाण खे कंहिं बि हिकिड़ी फील्ड में जेको आहे सो स्टार्टिंग कयो चाहे वेब डेवलपमेंट हुजे ग्राफिक डिज़ाइनिंग हुजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस हुजे साइबर सिक्योरिटी हुजे या बिज़नेस हुजे या कहिड़े बि हवाले सां उन में तव्हांखे वटि एक्सपर्टीज़ हूंदियूं त तव्हां इहो इंटरव्यू क्लियर करे सघो था सभ खां वॾे में वॾो प्रॉब्लम इहो अचे थो ॿियो हुननि खे इहो अचे थो असीं कराचीअ में या हैदराबाद मेट्रोपॉलिटन सिटियुनि में रहूं कीअं उन में असांखे छा करिणो पवंदो उन हिसाब असां हुनखे ॿुधाईंदा आहियूं तव्हांजा अख़राजात हेतिरा ईंदा या तव्हांखे इंटरव्यूज़ ॾियण लाइ ही कंपनीज़ आहिनि या तव्हां CV कीअं ठाहींदा ऐं तव्हां पंहिंजी प्रोफाइल वेल मैनेज कीअं कंदा लिंक्डइन हींअर तमामु घणो हली रहियो आहे जॉब जे हवाले सां त उन्हनि जी असीं उहा पूरी गाइड कंदा आहियूं असां वटि पूरी टीम आहे जेका ॾींहं राति उन्हनि लाइ इहो कमु करे थी ऐं फ्री ऑफ कॉस्ट बिल्कुलु ठीकु जी इन हिकिड़ो तमामु बेसिक ऐं तमामु इम्पोर्टेंट सुवाल मुंहिंजे ज़हन में हुयो असां इलाही NGOs खे ॿुधूं था इलाही ऑर्गेनाइज़ेशन्स जे बारे में ॿुधूं था जेके इहे कमु
स्किल डेवलपमेंट जा करे रहियूं आहिनि, कुझु कमु करे रहियूं आहिनि, जॉब प्लेसमेंट जा कमु करे रहियूं आहिनि। स्टार्टअप सिंध सीम्स टू बी द ओनली प्लेटफॉर्म जेको न सिर्फ़ु सेशन्स थो ॾे, न सिर्फ़ु काउंसलिंग थो ॾे, पर उन सां गॾोगॾु मोस्ट इम्पोर्टेंटली तव्हां जेका ॻाल्हि कई त उन में उनजी करियर काउंसलिंग, स्किल डेवलपमेंट सां गॾोगॾु CV ठाहिणु ऐं उन्हनि खे इंटरव्यू तक जी स्किल्स प्रोवाइड कयूं वञनि थियूं। छा सिंध स्टार्टअप खे जॉइन करण जो, या अगरि को ॿारु आहे जंहिंखे एक्सेसिबिलिटी एतिरी नॉलेज न आहे, TV न पियो ॾिसे, मिसाल आवाज़ चैनल न पियो ॿुधे, या उनखे एतिरी नॉलेज न आहे, त उहो स्टार्टअप सिंध खे आख़िर कीअं जॉइन करे, किथां फॉर्म हासिल करे, तव्हांजी क्वेरीज़ किथे तव्हां रिसीव कंदा आहियो, बेसिक असांखे हिकिड़ो रोड मैप ॾींदव तव्हांजे कस्टमर खे? सो स्टार्टअप सिंध जेको आहे उनजी प्रॉपर हिकिड़ी वेबसाइट आहे, उन ते असांजी कॉन्टेक्ट डिटेल सॼी लिखियलु आहे, ईमेल एड्रेस आहे, असांजी फेसबुक पेज आहे, उन ते असांजो व्हाट्सअप नंबर ॾिनल आहे, या असांजा कुझु जेके मेंबर्स आहिनि उन्हनि जा नंबर ॾिनल आहिनि, उहे डायरेक्टली उन नंबर ते कॉन्टेक्ट करे सघनि था। ऐं असां अलहमदिल्ला उहे क्यूरीज़ जेके आहिनि उहे डेली बेसिस ते उन्हनि खे टैकल कंदा आहियूं। ऐं हमेशह जेको आहे न उन मसइले खे हल करणु, हाणे ईअं न हूंदो आहे त जेकॾहिं तव्हां 100 मसइला अचनि त तव्हां 100 जा 100 ई हल करे सघो, पर कोशिशि कंदा आहियूं त असां जेतिरा मैक्सिमम उन्हनि जी क्यूरीज़ खे हल करे सघूं। बिल्कुलु ठीकु। साईं इलियास साहिब, अव्हां जी वॾी महिरबानी, लख थोरा अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना, अव्हां सां ॻाल्हि कंदे ॾाढो सुठो लॻो। यकीनन असांजे सिंध जे जेके नौजवान आहिनि उन्हनि खे तमामु घणो कुझु अव्हां खां सिखण लाइ मिलियो हूंदो, यकीनन अव्हां वटि हू अची सघनि था। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस।